अस्सलाम वालेकुम लेडीज़ एंड जेंटलमैन, बॉयज़ एंड गर्ल्स, व्यूवर्स एंड लिसनर, तव्हां सभिनी खे टाइम न्यूज़ जी इन स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार चऊं था, जेका ईद जे हवाले सां तव्हां लाइ असां हिते खणी आया आहियूं ऐं जंहिंजो जो स्पेशल ट्रांसमिशन में असां पंहिंजनि सां ईद एग्ज़ैक्टली पंहिंजी ईद आहे ऐं पंहिंजनि सां ईद आहे। ज़ोहेब अबड़ो बि तव्हां सां गॾु आहे ऐं आगा राफ़े बि तव्हां सां गॾु आहे ऐं असां सां गॾु तमामु ख़ूबसूरत गेस्ट हिते मौजूदु आहिनि। हूअं त आर्टिस्टनि खे तारुफ़ जी का ज़रूरत न हूंदी आहे, पर असांजी हिन स्पेशल ट्रांसमिशन में असां उन्हनि खे भलीकार ईअं बि चवंदासीं त ईद मल्हाइण लाइ हुते असां वटि हिते मौजूदु आहिनि ऐं आगा राफ़े हिते ठा करे रही आहे। इहा ईद जी ख़ुशी आहे जो धमाकनि सां तव्हांखे आतिशबाज़ी बि आहे ऐं बिल्कुलु ईद ईअं ई मल्हाईंदासीं ऐं उमेदु अथमि तव्हांजी बि ईद असां सां गॾु ॾाढी सुठी गुज़रंदी। ऐं जीअं त ज़ोहेब तव्हां ॻाल्हि कई त असां सां गॾु तमामु सुठा सितारा आहिनि, सो इन्हनि सितारनि जी का तारीफ़ कयूं तॾहिं बि घटि हूंदी आहे, छो जो सितारा त चमकंदा आहिनि ऐं उन्हनि जी चमक पाण ई ॿुधाईंदी आहे। बहरहाल त पोइ शामिलु करण खां अॻु में असां ॿुधायूं त असां सां गॾु कंहिंजो ताउन आहे। बिल्कुलु, उन ताउन में असां जीअं त ट्रांसमिशन हलंदी आहे, उन ट्रांसमिशन में स्पेशल जेके असांजा हूंदा आहिनि ग्रुप्स जेके असां सां गॾु हिते मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि में मिल्क फील्ड आहे, सरसब्ज़ आहे, मिचिल्स आहे, टेंग आहे, पॉपुलर ग्रुप आहे, समरस, वाइटल टी, मलका मसाला, टपाल मेज़बान, ब्रिज पावर, SIUT, शारजा कुकिंग ऑयल, रिवायत कुकिंग ऑयल, डायमंड सुप्रीम फॉर्म, एडोर, नेल्सन पेंट, लेज़र, सुप्रीम पावर, बेरिया, बहर अफ़ज़ा ऐं फिज़ा मैक्स एंड केंड एन जे नाले सां बहर अफ़ज़ा बहितरीनु ताउन असां सां गॾु आहे। त स्पेशल ट्रांसमिशन अवां ॾिसी रहिया आहियो टाइम न्यूज़ जी हिन ज़बरदस्त स्क्रीन तां। असांजी सॼी सथ पारां बि अवां सभिनीनि ॾिसंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं। ॾे वारनि खे, पर ॾे वारनि खे जेके रुठल आहिनि उन्हनि खे, जेके परचियल आहिनि उन्हनि खे, जेके ॿुधनि था उन्हनि खे, जेके ॾिसनि था उन्हनि खे, ऐं जेके जेके असांखां सभु परे वेठा आहिनि परदेसी। हाणे ज़ोहेब ॾांहुं थी आहे आतिशबाज़ी मुंहिंजी तरफ़ थी आहे। हाणे हलूं था असां महिमान जी तरफ़ां ऐं मुंहिंजे तरफ़ां बि तव्हां सभिनी खे अहिड़े वतन खे दिली ईद मुबारक हुजे, जेके मिडल ईस्ट में रहनि था, यूरोप में रहनि था, US में रहनि था, जिथे जिथे बि तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, या वरी किथे बि तव्हां असांखे मंज़र ते ॾिसी रहिया आहियो, कुंड ते, तव्हां सभिनी खे दिली ईद मुबारक हुजे। हलूं था असां पंहिंजे महिमाननि जी तरफ़। तमामु ख़ूबसूरत महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि। आपा फौज़िया मुश्ताक असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अवांखे ईद जी लख लख वाधायूं। तव्हां सभिनी खे बि ईद मुबारकूं ऐं जेके ॾिसण वारा आहिनि सभिनी खे ईद मुबारक। ख़ैर मुबारकूं। ऐं उन सां गॾु वाहिद रज़ा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं वाहिद आहे जेको हमेशह जिथे बि हूंदा आहिनि उते मुस्कुराहट असां वटि उते हूंदी आहे ऐं न बि ॻाल्हाए तॾहिं बि असां खिलंदा आहियूं। त इहा हिननि जी ख़ासियत आहे। न बि हूंदी आहे त खिलंदा वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांखे बि ईद जी लख लख वाधायूं। ऐं जेके दोस्त असांखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे, पूरे पाकिस्तान खे, पाकिस्तान खां ॿाहिरि आलम इस्लाम खे ईद जी लख लख वाधायूं ऐं वॾी महिरबानी, तारीफ़। पर उन सां गॾोगॾु असां सां गॾु हिकु ॿी बि शख़्सियत आहे जेका मुंहिंजी ॾाढी फेवरेट आहे, जंहिंजे अॻियां मोस्ट ज़रूरु हणिजो। बिल्कुलु मोस्ट ऐं बल्कि मां त चवंदसि त मोस्ट बि न बल्कि असांजो दोस्त ऐं पहिरीं प्यारो बि आहे असांजो, ऐं ॾाढो लाडलो, ॾाढो दादलो ऐं ॾाढा धड़का बि ॾियण वारो ऐं अॼु त ॾाढियूं ख़र्चियूं ॾियण वारो बि आहे। सो एॾी बहितरीनु पर्सनैलिटी असां सां गॾु आहे। मोहतरम मीर मोहम्मद लाखो साहिबु असां सां गॾु आहिनि। लख तौरात आहे ॿिन्ही जा, एतिरो मथे खणी आया हो मौला जी फ़क़ीर माण्हूअ खे, पर असां त का शइ न आहियूं बाबा। कमदार साहब थोरी ख़र्ची जी अलाह खे ख़ुशि अपील हुजेव। ईद जो तव्हां तूं त चुप कर घड़ी ईद जो तव्हांखे मुबारक हुजनि, पर जेके दोस्त असांखे ॾिसनि वेठा हुआ, जेके परतारा सारा ॾिसनि पिया, असांजा मिट माइट सभु वॾा नंढड़ा, दुबई, सऊदी अरब जिते बि रहनि था, हिन वक़्तु मीरमला खे जेको ॾिसे पियो न उन सभिनी खे ईद मुबारक। मीडियम, स्मॉल, लार्ज सभिनि खे ईद जूं वाधायूं। एक्सेल, डबल एक्सेल वग़ैरह। ऐं इंशाअल्लाह ताला ख़र्ची चवंदा ख़र्ची बि ॾेई उमाणे छॾिबनि पंहिंजे, न जे हुननि खपे त हू मूं ॾे उमाणे छॾ, उन्हनि खे तव्हां उमाड़ियो, असांखे त फ़िलहाल असां ॾे त वेठा हूं जेके उनजो हक़ आहे उहो असांखे। सही ॻाल्हि बाबा साईं तव्हां असां ॾे फासी चुका आहियो। घुरे तव्हां वञा कर पोइ त ॿुधी मां राम छा कयां। मोस्ट सीनियर हो। अच्छा, बिल्कुलु ॻाल्हियुनि जो कचहरियुनि जो सिलसिलो ईअं हले थो पियो। आपा तव्हां बि ॿुधायो त जेको आहे बचपन में तव्हांजी ईद कीअं गुज़री ऐं हाणे तव्हांजी ईद कीअं पई गुज़रे? हिकिड़ो वॾो कॉमन क्वेश्चन आहे। बचपन में इलाही डिफरेंस आहे।
बचपन में ॾाढी एक्साइटमेंट हूंदी फिर ईदुनि जा मज़ा ई अलॻि हूंदा ख़ुशियूं हूंदियूं ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे तरसी तरसी शयूं मिलंदियूं हुयूं बूट ईंदा कपिड़ा ईंदा सॼी राति बूट कपिड़ा ॾिसंदा हुआसीं सुबुह जो तयारु थी सभिनी खां पहिरीं बीठा हूंदा हुआसीं हाणे ईद जो उहो मज़ो 6 वॻे सुबुह सां 6 वॻे 6 वॻे अच्छा मैडम ईअं बि हूंदो आहे न त उन दौर में इन नवनि शूज़नि जी या नवनि कपिड़नि जी अहमियत हूंदी ख़ुशी हूंदी हाणे त इंसान हाणे रोज़ त ई नवां एॾी कपिड़ा पाए वाफ़र थो। शयूं थी वियूं आहिनि जो एक्साइटमेंट ई ख़तमु थी वई आहे। पर मुलाक़ात में जॾहिं पंहिंजनि सां मिलूं था या जीअं असां हाणे पंहिंजी टीम थी हिकिड़ी वेठा आहियूं उहा ख़ुशी त उहा ख़ुशी थींदी आहे हाणे त जेकॾहिं कंहिं स्क्रीन जे हवाले सां असां कंहिंसां न मिलूं या न अचूं या असांजी जीअं स्पेशली हीअ आहे टाइम न्यूज़ जी स्क्रीन इन ते त असां हर साल ई हूंदा आहियूं ईद ते त इन हवाले सां ईद असांजी तमामु सुठी गुज़रंदी आहे वाहिद साहिबु तव्हांजी कीअं गुज़रंदी आहे ऐं असांजी इन प्लेटफॉर्म ज़रिए ईद तव्हां असां सां गॾु था मल्हायो कीअं तव्हां महसूसु कयो सुठो महसूसु था कयूं ॾाढो सुठो तव्हां गॾु वेठा आहियो भाई सीनियर मोस्ट सीनियर जेके साईं चयो मोस्ट ज़रूरी आहे मोस्ट ज़रूरी मोस्ट सीनियर असां सां गॾु वेठा आहिनि त ज़ाहिर आहे ख़ुशी थींदी मौत चओ ॾिसो मोस्ट मूंखे सम्झ नथी त सही ते ॾींहं माशाल्लाह ख़ूबसूरत मिठाई पई आहे खाईंदो था ज़रूरी आहे हाँ ईद जे फ़र्क़ जे हवाले सां जेको मैडम सुवाल जो जवाबु ॾिनो जी जी त बचपन में ईद अञा वधीक मज़ो हूंदो उन वक़्त में वठिणो हूंदो हाणे ॾियणो थो पए वठण में मज़ो आहे ॾियण में थोरी तकलीफ़ थी थिए इन जे हवाले सां बाक़ी ईदां त साॻियूं आहिनि ऐं जीअं असां बचपन में जेको वक़्तु असां गुज़ारियोसीं तव्हां चओ त कपिड़नि जे हवाले सां त उहो त माण्हू रोज़ु पाए थो नवां अहिड़ी ॻाल्हि कोन्हे अॻे क़िस्मत सां मिलंदा छो जो हाणे तव्हां वटि पाण वटि हर शइ तव्हां वटि हथ में आहे तव्हांजे लाइ को मसइलो कोन्हे बाक़ी जेके ॿार आहिनि जेके असांजे हथ ॾे ॾिसनि था पीउ माउ ॾे उनजे लाइ वरी असां वारो बचपन आहे सम्झो उन्हनि वटि हिन टाइम उन्हनि खे ईअं मज़ो ईंदो हूंदो जीअं असांखे त इहो वक़्तु आहे वक़्तु हलंदो आहे वक़्त जा मज़ा सभु खे ईअं ई वठणा आहिनि बचपन ईअं ई हलंदो आहे पछाड़ी वरी ईअं ई हूंदी आहे वरी असांजा सुभाणे जेके पुट वॾा थी सुभाणे असां जेतिरा थींदा त उहे चवंदा त उहो मज़ो जेको बचपन वारो अञा ॿियो उन वालदे खां वठंदा हुआसीं रमज़ान में तुंहिंजो कीअं गुज़रियो लख शुक्र मालिक जा आहिनि जो मूं ज़िंदगी में सोचियो बि कोन हो त को इहो टाइम बि ईंदो जो इहो रमज़ान मुंहिंजे लाइ अलाह साईं आणींदो 30 ई रोज़ा रखे ऐं शुक्र अलाह जो आज़ान सां गॾु पंजे वक़्त नमाज़ तहज्जुद सां गॾु त अहिड़ो रमज़ान जेको मुंहिंजो गुज़रियो अहिड़ो अलाह करे हर मुस्लमान जो गुज़रे ऐं जंहिंजो न गुज़रियो आहे ऐं जंहिं मुस्लमान हीउ रमज़ान महीनो छॾे ॾिनो आहे न थोरे घणे बि करे बि कम काज करे उहो निभाग में वॾो उहो मुस्लमान बिल्कुलु बाबा साईं ईद खे चवंदा आहिनि फितरे वारी ईद त इन हवाले सां छा चवंदो तव्हां मूं फितरो अॻु वाटि ॾेई छॾियो अॻु वाटि ॾेई छॾियो अधु 5-8 ॾींहं अॻु में ॾेई छॾियो अच्छा ॾियण बि ज़रूरी आहे इहो ज़िमेदारी आहे साथ ॾे चवंदा जेॾा उठ तेॾा लोॾा जेॾा मोस्ट सीनियर ओॾी सोच ओड़ो ई कमु ॾेखारियो इन जे करे मां स्टार्टिंग में इहा ॻाल्हि कई त मीर मोहम्मद लाखो जेके अॻियां जेको आहे न मोस्ट ज़रूरु हुअणु खपे मोस्ट सीनियर आर्टिस्ट मोस्ट सीनियर पर्सन गुनाह मुंहिंजा वॾा हुआ मोस्ट सीनियर विजन पोइ अलाह शुक्र पर हिन फील्ड जे करे हिन फील्ड में रही करे जेको हीउ रमज़ान महीनो मूंखे मिलियो न अलाह ॾेखारियो आहे उहो अलाह करे हर कंहिंखे माशा अलाह तव्हांखे ईअं ई हयाती ॾे अलाह तव्हांखे ईअं ख़ुशि रखे ईअं ई तव्हां इबादतूं कंदा रहियो सभिनी खां अफ़ज़ल शइ इबादत ई आहे ऐं ईद ई अलाह ताला असांखे इन जे करे ॾिनी आहे छो जो असां रोज़ा रखूं था ऐं रोज़ा रखण खां पोइ अलाह असांखे इनाम ॾिनो आहे ऐं इनाम जो मतिलबु इहो ई आहे त रोज़ा नमाज़ ज़कात असां ॾिनी आहे अलाह असांखे हुनजो रिवार्ड टाइम ते अॻे त माशाल्लाह हूंदी शैला गुल जॾहिं ॾिसंदासीं हुनखे अच्छा पहिरियों तव्हां रोज़ा न रखंदा आहियो तव्हां ॿई वेठा आहियो त आगा रफ़िया वेठी आहे माशाल्लाह चवंदो ईद ख़ुशीअ जो ॾियारो आहे ऐं थोरो हिकिड़ो कलामड़ो थी वञे त ॿुधंदो दिलि ख़ुशि थी पवंदी मुंहिंजी थोरो पुराणो फनकार आहियां थोरो आॻियां रफ़िया थोरो कचेरी करे वठो कलाम बि घणा हलंदा ईअं थोरी आहे तव्हां जेको चवंदो हिते थींदो आहे कोन वाहिद खां ॿुधी आहे छा न वाहिद भाउ बि तमामु सुठो आर्टिस्ट आहे हिनजी कला जो असां बि वधायो हिन जे आवाज़ में बिल्कुलु ज़बरदस्त गाईंदो आहे मुंहिंजो मर्दाना आवाज़ आहे लेडीज़ आवाज़ अच्छा तव्हां लेडीज़ आवाज़ में सुकून ईंदो अथसि हिकु अॻे ई इश्क आहे जी
ॿियो त ही बुखारी आहे ग़रीब वाह। बस अजीब ऐं ग़रीब आहे मां त मिंथ मूंखे थो करे खपे छॾियां कलाम खपे कलाम को खपे को हा इहो कलाम आहे न तूं मञी मञी न महिरबान मां त इहा थी मिंथ जिंद छॾाइणी थो पर करे वाह, छॾियां वाह, वाह, ईअं छाजी मिंथ? हेॾो साईं तव्हां ईदी हेॾो जी। कलाम ॻायो आहे मुंहिंजी को ईदी जी, सागर ईदी जी मिंथ थी करे। हा वरी चओ था त इहो आउं ॻाल्हाईंदुसि हा मूं हाणे तव्हांजी वारी हाणे तव्हां ॻायो आउं हिन छा ॻायां मुंहिंजो त कुझु दिमाग़ में अचे नथो छा ॻाए सघंदो तव्हांजे दिमाग़ में का ख़ासि ॻाई न आहे दिमाग़ घर विसारियो इहो ॻाल्हि सही थो अच्छा अच्छा हूअं हिकिड़ी आपा जी तरफ़ हलूं था अच्छा आपा हूअं बचपन में तव्हां बि वक़्तु गुज़ारिया हो उन में बि गुनगुनाईंदा हूंदव तव्हां बि ईअं या तव्हांखे शौक़ु न हुई गुनगुनाइण वेरी गुड आप से बस बाथरूम सिंगर आहे उहो थोरो अॼु असां सां शेयर कयो त छा जुंगारे आयो ईद का आहे दिन है हा ॿुधो त हूंदव ईद का दिन है हा, ज़रूरु गले ॿुधाए। मिल जा हा अहिड़ा अहिड़ा गाना ॿुधंदा ईद का दिन है गले हमसे मिलिए हम भी तो मोहब्बत और प्यार के हैं लो यही कुछ पर अॼु माशाल्लाह ज़बरदस्त अथई त पुराणे आर्टिस्ट रहा हिन खां तूं खोलींदे त सभु कुझु ॿुधाईंदी अच्छा हा माना तव्हां वाकई मोस्ट आहियो माना असां हिन शइ खे तव्हां माना सीनियर आर्टिस्ट आहियो काफ़ी अर्से खां वठी मूंखे बि सुञाणींदा आहियो थोरो घणो असां बि जूनियर आहियूं तूं त वॾी फिल्म तूं त मुंहिंजो बि चाचो बस ठीकु आहे थैंक यू मुंहिंजो बि चाचो लॻी बाबा ऐं नंढी उमिरि जो पर माशाल्लाह न न थैंक यू अॼु सो माशाल्लाह मच ॾिसो ॾाढा सुठा पिया लॻो तव्हां बि ऐं स्पेशली मैडम तव्हां ॾाढा ख़ूबसूरत था लॻो ॾाढा सुठा था लॻो अलाह साईं वॾी हयाती ॾे अव्हांखे ऐं ईद जा रंग आहिनि त मां चवंदी आहियां त ईद जा जॾहिं रंग हुजनि त ईअं कचेरियूं हुजनि ऐं वॾनि खे ॿुधिजे छो जो ईद वारे ॾींहुं न जॾहिं वॾनि सां वेही असां कचेरियूं कंदा आहियूं त उन में वरी अञा ख़ुशियूं दुबाला थींदियूं आहिनि वधी वॾे त वॾे खे विहारियो आहे हा, वॾी बिल्कुलु। बि वेठी आहे वॾो बि वेठो आहे ऐं मां नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां त असां मीर मोहम्मद साहब खे अक्सर मां स्पेशली अम्मा चवंदी आहियां त इन्हनि जूं आदतूं ऐं मुंहिंजी अमड़ जूं आदतूं सेम आहिनि ऐं दाद नखरा शुक्र आहे, शुक्र, इहो जीअं वॾी शुक्र उमिरि में आहे। जीअं वालिदैन कंदा आहिनि जॾहिं इहो उहे ज़ईफ़ थी शुक्र आहे। वेंदा आहिनि भला हिन वालदा जे मुंहिंजूं हिकु हरकतूं आहिनि माना मूंखे वालद पंहिंजो सम्झी विझे मां तव्हांखे तॾहिं त चवां थी बाबा साईं ठीकु आहे उहा ॻाल्हि बि तव्हांजी सही आहे आपा तव्हां जेको आहे कुकिंग वग़ैरह बि कंदा हूंदव डेफिनेटली ईद जे ख़ूब पुरमुसरत मौक़े ते तव्हां पचाईंदा हूंदव ऐं चांद रात ते तव्हां यकीनन शॉपिंग बि कई हूंदी पर स्पेशल डिशिस तव्हांजूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां पचाईंदा बसि इहो ई जेको हूंदो आहे शीर ख़ुर्मो उहो त सही। मस्त हूंदो मस्त आहे हूंदो आहे। बाक़ी हलीम ठहंदो आहे बिरयानी बिरयानी कोरमो हलीम चिकन हा, मटन कबाब। इहे बि जाम शयूं आहिनि मटन वरी हुन कबाब जी बि वैराइटीज़ अच्छा वरी इन्हनि जी तयारियूं चांद राति खां ई थी वेंदियूं आहिनि हा पहिरीं हूंदो की सॼी राति वेही कंदासीं सही। हा हा हाणे उहो मूड नथो थिए बसि अच्छा पहिरीं हिकु ॾींहुं पहिरीं निपटाए पर हाणे वरी जिदत बि अची वई आहे न हर शइ जी मशीनूं आहिनि जूसर आहे या क्विक क्विक चॉपर वारो में जल्दी जल्दी हा ज़बरदस्त इहो बि सही आहे ईद वक़्त जी ते बचत बि आहे हा ईद ते त ठाहिण जो मज़ो बि पंहिंजो अर्ज़ु ॿुधायां न हीअ का उज़ वारी ईद कान्हे हीअ मिठी ईद अथव हा पहिरीं इहो कंफर्म कई मिठी ईद ते मुझे यादि ॾे रही इहे गोश्त कोन पचंदा शीर खुरमो बि त मिठो हूंदो आहे न मिठो तव्हां कहिड़ो मिठो ठाहे खाराए सघो था सयूं सयूं तव्हां ठाहींदा आहियो कॾहिं ठाही अथव तव्हां सही कॾहिं ठाही आहे कॾहिं बि ज़िंदगी में छा सीरो कॾहिं सही खीर असां मूं त हथ जूं कंदो ई साईं मूं त हथ जूं सयूं बि खाधियूं हथ जूं सयूं करे तो हथ जूं- हथ जूं सयूं बिल्कुलु जेके ठहंदियूं आहिनि इहे हुन ते हीअं ई जेको पाण अटो ॻोइबो आहे हुनजो मैदो ॻोए हा असां बचपन में जेके ॾिठो जूजू आहे माटी जूजू माटी लस्सी ॾिसंदे विया कोरमनि ते इन्हनि ते कोरमा हिन ईद ते कोन मिलंदई छो? हिन ते त मिठो मिलंदो मिठो माना मिठी में जीअं असांजे साम्हूं माशा बाबा ॾिस असांखे मिठाई गुलाब पई आहे जामुन हाणे मिठो पियो आहे न त मिठी ईंदा मिठो पियो त तंहिंखां पोइ तव्हां को बि का बि शइ बेकरीअ ते वेंदो हा नमकीन नथा खाई सघो माना खाए छो कीअं नथा बिरयानी खाईंदासीं असां ईद ते हिन महिल मां घर न वञी न बिरयानी न खाईंदुमि सही था चओ तुंहिंजी बात कुझु तूं त भले छांव खाई सघे थो मतिलबु ईद 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 जी ॻाल्हि आहे त ईद मिठी आहे जेको मैडम शीख कबाब इहो कोफ्ता मतिलबु इहो न नमकीन शइ खाइण दावत जी महिमान ईंदो दावत ॾींदी न नमकीन शइ खाइण जी न सही था चवनि मीर साहब सही था चवनि त नमकीन शइ खाइण जी हुकूमत बि इजाज़त नथी ॾे हिन ईद ते सिर्फ़ु मिठी शयूं खाओ ईअं न मीर साहब हाणे जेके ईद हुकूमत बि चेंज थी वियूं आहिनि माशाल्लाह तव्हां उन जहिड़ी अलॻि दाह पई पएसि
हाणे अची हाणे हुकूमत बि चेंज आहे त ईंदू बि चेंज आहिनि हर शइ हाणे हिकिड़े खे शुगर आहे त तव्हां छो था मिठो खारायो ज़ोर? अच्छा तव्हां शुगर असां त चऊं था चेरियूं बि खाओ। हिननि पोइ तव्हांजे बारे में ईअं चयो छो हूंदी आउं त हींअर मिठो खाइण लाइ तयारु आहियां पर फिलहाल प्रोग्राम ख़तम थिए पोइ था खाऊं। पोइ सॼी प्रोग्राम त मुकमिल न थिए। तव्हां अॻु में बि खणी सघो था। अॻु में प्रोग्राम अधु को रहिजी वेंदो न, प्रोग्राम अधु को रहिजी वेंदो न। ठीकु आहे शुगर पर असां सां गॾु आहियो तव्हां। न न अलाह तव्हांखे सेहत ॾे। ॾिसो असां सभु तव्हांजी केयर था कयूं, असां चाहियूं था तव्हां मिठो न खाओ। वाहिद भाई तव्हां कॾहिं कुकिंग कई आहे ईअं ईद जे स्पेशल ईद ते? माना हूअं त ॾिसो सभु कंदा छोकिरा जेके बि हूंदा आहिनि कंदा आहिनि, जेके बि जेंट्स हूंदा आहिनि मोस्टली कंदा रहंदा आहिनि, पर ईद ते स्पेशली का ईअं यार कान की आहे सिधी ॻाल्हि। अच्छा हूअं तव्हां माना नॉर्मली इन दाल पटाटो अंडो चाहे पचाए वेंदुमि, बाक़ी वधीक घणी मां न कई आहे। सही सही माना तव्हांजी घरवारी चवंदी हूंदी न त वधि में वधि दाल ज़ाई कर या पटाटो, महांगियूं शयूं ज़ाई न थियनि। सही था सुबुह सांजो आहे न उहो माना छिले कटे बसि हुन ते रुगो तए ते रखी करे इहो पचाइणु। हा 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 रंधण बि थियो माना थी वेंदो आहे दाल मन ॼणा यानी। अच्छा ये एक्सपीरियंस मुझे ॾाढा रहिया हमारे घर में पचाई कुछ मां थी ॿुधायां त हाणे इहे एक्सपीरियंस रहिया न आहिनि, हाणे थींदा हूंदा तव्हांजा। न मां छो जो हाणे हिकिड़ी शादीशुदा लाइफ आहे ज़ोहेब जी, त माशाल्लाह तमामु सुठो असांजी सिंध जो मॉडल तमामु ख़ूबसूरत, जेको मूंखे त मां चवंदी आहियां तमामु सभ खां सुठो मॉडल ऐं ख़ूबसूरत हीरो असांजे सिंध में इहो ई मूंखे लॻंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। अलाह वॾी आहे थी ॾे की नज़रूं खां बचाए। ऐं अॼु त माशाल्लाह तव्हां मूंसां गॾु वेठा आहियो, ख़ुशी त महसूसु थींदी हूंदा। बिल्कुलु आगा राफ़े शी इज़ अ वेरी नाइस होस्ट ऑफ आवर मीडिया एंड तव्हां ये ॻाल्हि कई त रद पचाव जेके चइबो आहे त जॾहिं मां बैचलर्स दैट टाइम मां ॾाढी कोशिशि कंदो हुयुमि चिकन खे ॾही हणी वरी हुनखे मिर्च हणंदो हुउमि, रेड कलर जा रेड चिली ब्लैक पेपर हुनखे हणी करे ओवन में रखंदो हुउमि त वरी ट्राई कंदो हुउमि त यार 3 मिंटनि में थो पचे, 5 मिंटनि में थो पचे या 15 मिंटनि में थो पचे। 15 मिंटनि वारो सड़ी ईंदो हुयो, 3 मिंटनि वारो कचो हूंदो पर खाईंदो ज़रूरु। ही तव्हां बैचलर लाइफ त हाणे शादी कई आहे? हाणे मां शायदि सां मैरिड आहियूं। कलर त पोइ बि साॻो सांवरो आहे, हिन में त लॻे थो हाणे वञा त पचा मां उहो ई त चयमि न त हाणे ॿी लाइफ आहे त ज़रूरु किचन सां त वास्ता थींदा न। बिल्कुलु हाणे त माशाल्लाह मुंहिंजी वाइफ आहे, शी इज़ अ वेरी हाणे इन जो ख़बर वजह छा आहे? पचाईंदी आहे माशाल्लाह। इन जी वजह छा आहे? मां जेका घरवारी मतिलबु जेका शादी कई उहा अणपढ़ियल आहे, ॿारहड़ी जी आहे। अच्छा ऐं जेको पढ़ियल लिखियल वठंदो उहो चवंदी न कानून सां हलो। हिकु टाइम मां थी चवंदो ॿियो टाइम तोखे करिणो कानूननि। घर तुंहिंजो बि आहे, घर मुंहिंजो बि आहे, ॿार तुंहिंजा बि आहिनि त मुंहिंजा बि आहिनि। मां धोआं थी त तूं वरी इस्त्री कर। त पढ़ियल लिखियल घरवारी इहो तव्हां जाम तव्हांजे साम्हूं आहे। न पढ़ियल लिखियल वाइफ जो हुजणु तमामु ज़रूरी आहे, छो जो जेका जनरेशन अचण वारी जेका जनरेशन आहे उन्हनि ॿारनि जी तालीम, उन्हनि ॿारनि जी तालीम, उन्हनि ॿारनि खे सुठे तरीक़े सां परवरिश करणु, उन्हनि ॿारनि खे सुठे तरीक़े सां मार्केट में आणण में बि वाइफ जो तमामु घणो हथु हूंदो आहे जेकॾहिं उहा एजुकेटेड हुजे। अच्छा आपा तव्हां इहो ॿुधायो त पहिरीं ख़र्ची तव्हांखे यादि आहे ईद जी जेका तव्हांखे मिली हुजे? न ईअं त असांखे न। पंहिंजो ॾाढो ॾींदो, ॾाढो मज़ो ईंदो, नोट कढाए ईंदा ताज़ा ताज़ा, रुपए जा, ख़ुशबू एॾी वणंदी। रुपयो त तॾहिं बि त माना वॾी वॾी ॻाल्हि माना हिकिड़े उनजी एक्साइटमेंट ई वॾी हूंदी। हाणे त हज़ारे बि गुज़री था वञनि त उहा ख़ुशी नथी महसूसु थिए। मां चवां थी न ओॾीमहिल असांजा घर वारा घर में सयूं ठाहे, उहे जेके सयूं ठहंदियूं उहे हिननि शयुनि खां बहितरु आहिनि जेके हेॾियूं डिशूं ठहनि थियूं, उन्हनि जी मिठास, उन्हनि जी कशिश बि हूंदी। हा ईअं त ऐं उहो रुपयो लिकाए रखंदासीं, एॾो मज़ो ईंदो। अच्छा ॿारनि जी वरी ईअं बि हूंदी आहे न त ॿारनि जो सभ खां वधीक फोकस उन्हनि ते हूंदो आहे जेके वधीक ख़र्ची ॾियनि, हा न। ईअं माशाल्लाह खोड़ सारा मामा चाचा पुफियूं हूंदियूं आहिनि, के घटि ॾींदा आहिनि ख़र्च तोखे ना ॾियो की छा ॾींदा? वाहिद भाउ तव्हां करे इहे कंहिंजे कढ पिया जेको घणो न वाकई तव्हांखे छा ॾींदा ख़र्ची में? ख़ुदा जो कसम आहे, कसम खणी ॻाल्हि त उन ज़माने में तव्हां त खणी हुआ ई कोन ज़माने उन में। कहिड़ो ज़मानो? तॾहिं हूंदा ॿियानियूं, आनू, टकरो, पैसो इहे हूंदा ऐं रुपयो त वॾी ॻाल्हि हूंदी। माना मां सही ॻाल्हि कई न मोस्ट रुपयो जेको हूंदो न पने वारो न, उहो रोकड़ो रुपयो, उहो त वॾी ॻाल्हि हूंदो असांजे उन ज़माने में। अच्छा तव्हां इहा मोहन जे दड़े जी ॻाल्हि था ॿुधायो? मोहन जो दड़ो त थियो असां अलाह करे, पर मुंहिंजे ज़माने ॻाल्हि त ॿुधाए न ख़ुदा कदम
असांजे माइट रुपए ख़र्ची साईं ईद ई ख़र्ची तव्हांखे घणी अठाना मिली चाराना 5 रुपया मिली उन दौर में उन अठाना चाराना 12 बस ई ॾींदा उहे जमा थिया 5 रुपया थिया 2 रुपया 5 रुपया 10 रुपया पोइ शुरू थिया न माना न तव्हां टोटल घणो टोटल घणा पैसा जमा कंदा आहियो उन दौर में आठाना चाराना पावली ऐं चारानी हाँ, ऐं ये 5 पैसी 5 पैसा 10 पैसा असां अड़े बा ॾाढा ई छा थो करे साईं ही 18 चार असांखे मिलंदा त उन वरी उन जे ज़माने ते हूंदा कि ढेला अलाए थेला अलाए छा हूंदा अलाए छा टुंगर पैसा अलाए कहिड़ा कहिड़ा हूंदा डेंगला ॿुधायो को तव्हां डेंगला ऐं तव्हांखे जे 18,000 रुपया ॾिनो त नखरो था कयो पोइ उन पैसनि मां तव्हां मोबाइल न वरिती उन वक़्त में मरी विया थो वाह मोबाइल उन ज़माने किथां उन टीवियूं कोन हुयूं न हे अॼु इलाही खिलाईंदव टीवियूं किथे हुयूं वाहिद भाउ खां था पुछो वाहिद भाउ तव्हां भला जीअं राफ़ी चयो त जीअं आपा बि चयो त जेको वॾो ईद घणो वधीक ख़र्ची ॾींदो आहे त ॿार उन कढ हूंदो आहे छा तव्हां कॾहिं ईअं माना कंहिंजी कढ हुयो त माना हिन चाचे खे न छॾिणो आहे न मामे खे न छॾिणो आहे असां मां शुरू खोड़ी थोरो शर्मीलो रहियो आहियां अच्छा भले हूं कॉमेडी कंदा इन मामले में ख़ासि करे एंगल त को बि न आहे ईद कजु तो पंहिंजे वालिद खवा के घुरी बि न वाहिद साहब तव्हां शर्मिला हुयो बियो हाणे ॿुधायो एंगल त माना शर्मिलो न पर उन सही मां सही थो चवां बिल्कुलु सही ॿुधायो इन मामले में ख़ासि करे पोइ तॾहिं असां किथे हूंदा हुआसीं जॾहिं तव्हां शर्मिला हुयो न पैदा ई कोन थिया न वाहिद भाजी इहा ॻाल्हि बि मूंखे सही लॻी छो जो असां जेके आर्टिस्ट आहियूं जेके असां स्क्रीन ऑन स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदा आहियूं उन में असांजी कुझु एक्ट्स हूंदियूं आहिनि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां असांखे उन बारे में पर्सनल लाइफ जे बारे में तव्हांखे एॾी डिटेल जी ख़बर न हूंदी आहे त वाहिद भाजी इन ॻाल्हि ते मां मुतमइन हूंदुमि त बिल्कुलु पर्सनल लाइफ अलॻि थींदी आहे पर्सनल लाइफ में माना हूं बि खिल मज़ाक घर में मां कंदो रहंदो आहियां दोस्तनि सां बि पर जिते जॻह हुजे पंहिंजे हवाले सां जिते वास्तो हुजे ऐं ईअं न आहे की दोस्त केस उभर ॿिया टिया वेठा आहिनि ख़बर न मूंखे नथा सुञाणा मां उन्हनि खे नथो सुञाणा ऐं उते मां शुरू थी चवंदो अजीब यार हिकिड़ो माण्हू अलॻि आहे बिल्कुलु त जहिड़ो माहौल हूंदो आहे माण्हू खे ओड़ो थी उते रहणो हा लाज़मी नओं माण्हू सम्झंदो अलाए केरु ॻाल्हाईंदो अथसि अलाए न ॻाल्हाईंदो अथसि ज़ोरी असां सां थो ॻाल्हाए हा ईअं आहे बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत मैडम खे मुंहिंजी ॻाल्हि वणेव थी हा हा बिल्कुलु न बिल्कुलु तव्हां त हाणे ज़ारी ॻाल्हि आहे कॉमेडियन सां कॉमेडी कयो अच्छा तव्हां तमामु सुठी कचेरी रही टाइम जे हिसाब सां असां हली रहिया आहियूं ऐं तमामु सुठो अॼु स्पेशल डे आहे तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जो तव्हां अॼु टाइम न्यूज़ ते स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां आया आहियो टाइम न्यूज़ लाइ टाइम कढी आया बिल्कुलु टाइम कढी आया ईद जे हा बिल्कुलु ईद जे ॾींहुं ऐं असां बि ॾाढो प्राउड करे रहिया आहियूं त टाइम न्यूज़ ते असां स्पेशल ट्रांसमिशन में होस्ट करे रहिया आहियूं तमामु सुठो हिकिड़ो न्यूज़ चैनल आहे जेको पूरी दुनिया जी इंफॉर्मेशन तव्हांखे ॾींदो आहे आपा तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो ईद जे हवाले सां पुरमुसरत मौक़ो आहे को मां इहो थी चाहियां की 2 सालनि खां पोइ हीअ ईद अहिड़ी आई आहे जंहिंमें करोना न आहे बिल्कुलु माशाल्लाह ऐं ख़ुशी महसूसु पई थिए उहे ॾिनल ईदूं हुयूं बिल्कुलु ईअं लॻंदो की ईद ई न पई ॿ ईदूं ईअं गुज़रियूं ॿ ईदूं त ॾिसंदड़नि खे इहो चवंदासीं त दिलि खोले ईद खे इंजॉय कयो ख़ुशी सां इंजॉय अलाह जो शुक्र कयो की वरी इन आफ़त खां अलाह साईं बचायो महफ़ूज़ कयो इन सां जान छुटी हाणे अलाह अॻियां ख़ुशियूं ॾे बिल्कुलु आपा तमामु सुठो मैसेज ॾिनो त लई शुक्र तुम लाज़े दबुम क़ुरान शरीफ़ में आहे त शुक्र कंदो त अलाह ताला चए थो त मां न तव्हांखे वधीक जी सर साईं हिज़्बे मामूल जीअं ख़ासि करे ईद जे मामले मन में ॾिहाड़नि में इहो चयो वेंदो आहे त ऐं को कंहिंजो ज़ुबान ॻाल्हाईंदी आहे कंहिंजी दिलि ॻाल्हाईंदी आहे त मां दिली तौर मां इहो चवां थो त तव्हां असांजे लाइ को 500 अहमियत नथो रखे ईद जे ॾियारनि में अहिड़ा असां वटि ग़रीब अहिड़ा बि आहिनि जंहिं वटि जेकॾहिं कपिड़ा त नथा वठी सघनि जेकॾहिं कपिड़ा वठनि था न इस्त्री जा पैसा बि न आहिनि हूंदा त कपिड़ा ईद ॾींहुं इस्त्री करे कपिड़ा पाए सघनि त मां इहो चवंदुमि त जेतिरो थी सघे फितरो बि ॾियो ऐं जेके तव्हांखे ख़बर आहे त हीअ ग़रीब आहिनि हिन जी एतिरी आमदनी न आहे उन्हनि जी मदद कयो ऐं ॿियो हिकिड़ो अर्ज़ु मां हिकिड़ो इहो ॿियो अर्ज़ु इहो बि कंदुमि जेको मां सफ़ा ज़रूरी थो सम्झां त असांजे कंधकोट कश्मीर जेकाबाद थुल शिकारपुर सखर इन ख़ासि करे तरफ़ उत्तर सिंध में जेके क़बीलाई झगड़ा आहिनि तमामु घणा हद खां वधीक वधंदा था वञनि ऐं हज़ारे जानियूं असांजूं ज़ाया थी चुकियूं आहिनि ॿार मासूम ॿार छोरा थी चुका आहिनि इन जे हवाले सां को ॿुधण वारो न आहे न गवर्नमेंट ऑफ सिंध तवजो थी ॾे न असांजा जेके मीर अमीर
जेके सरदार आहिनि उहो एतिरो तवजह था ॾियनि त एतिरी माण्हू मरनि था त उनजे लाइ उनखे तवजह ॾियणु घुरिजे। असां अपील कंदासीं असां पंहिंजे सरदारनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध खे त जेके क़बीलाई झगड़ा आहिनि असांजी सिंध में इहे ख़तमु करायो। क़ीमती जानियूं ज़ाया थियूं थियनि पियूं। हिकिड़ो ई फ़र्दु हूंदो आहे जेको घर जो कमाइण वारो, जॾहिं उहो मरी वेंदो आहे त सॼो क़बीलो उन्हनि जो ख़तमु थी वेंदो आहे। त इन जे हवाले सां सॼो असरु उन पोइ सिधो पए त ॿारनि था पढ़ी सघनि, उनजे घर जे लाइ मसइलो थो थिए, उनजो को बि जो सहारो नथो पड़े। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां वाहिद साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई। ऐं टाइम न्यूज़ जे हवाले सां मां जेकॾहिं ॻाल्हि कंदसि त टाइम न्यूज़ उहो ई प्लेटफॉर्म आहे जिते कंहिंजो बि आवाज़ु न वेंदो आहे या के पंहिंजो आवाज़ु न उथारे सघंदा आहिनि या आला अमलदारनि ताईं न पुॼाए सघंदा आहिनि, उते इहो ई वर्क करे थो असांजो टाइम न्यूज़। ऐं बिल्कुलु इन्हनि शयुनि ते थी सघे थो हुकुमराननि खे जेके बि आहिनि क़ाबिल हैसियत आहिनि उन्हनि खे गौर वीचार करणु खपे। अव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव? अम्मा प्यारी मिठी अम्मा लव यू। मैसेज इहो ॾींदो त तव्हां सभु जा सभु जेके बि असांजा फनकार, जेके बि शाइर हिन जा जेके बि आहिनि, जेको बि ॻाल्हाइनि सुठड़ो ॻाल्हाइनि, जेको ॻाल्हाइनि मिठड़ो ॻाल्हाइनि, अंदरि मां बुग़्द कढनि, अहिड़े ईद जहिड़े ॾियारे ते पाण भाकुर पाए मिलनि। ऐं ख़ुदा जो कसम मां अहिड़ी का राइटरनि खे चयो त अहिड़ी का माना त सीरनि अहिड़ी के लिखनि जेको जेको हीउ चए थो कबीला ऐं झगड़ा ऐं ड्रामा कंदासीं त माण्हू ॾिसंदा, उनखे गौर सां ॿुधंदा हुआ, ॾिसंदा हुआ। त अहिड़ा ड्रामा अचनि जेके माण्हू उन ते कमु करे त कुझु न कुझु परफॉर्मेंस थिए ऐं माण्हू ॾिसनि त वरी थोरो पंहिंजो माहौल उन वापसि अचनि। बाक़ी जेके अॼुकल्ह जा टिकटॉक ऐं यूट्यूब हर कंहिंजे घर में खुली आहे न, केतिरा नौजवाननि जो ॿारनि जो बेड़ो था ॿोड़ीनि। ख़ुदा जो कसम इहे त बंदि करणु खपनि। मूंखां चवंदो हथ ॿधी अर्ज़ु कयां त इनखे त बंदि कयो, न त नओं ॿार जेको आहे न मोबाइल ख़ुदा जो कसम तबाह थिया आहिनि, पढ़ाइयूं ख़तमु थी वई। तमामु ज़बरदस्त मैसेज ॾिनो तव्हां। बिल्कुलु वाहिद भाउ बि तमामु सुठी ॻाल्हि कई। उन ॿिन्हिनि खे कंटिन्यू करे मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि त जीअं वाहिद भाउ ॻाल्हि कई त क़बीलाई झेड़ा ऐं कुझु प्रॉब्लम्स आहिनि जेके सिंध में एग्ज़िस्ट कनि था ऐं उन्हनि खे ख़तमु करण जी बि तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं जीअं मीर मोहम्मद लाखो साहिबु चयो त उन ते कुझु ड्रामा ई तश्कील करे सघिजे थी ऐं उन्हनि खे जेको आहे न असां तमामु सुठी तरीक़े सां ॾेखारे सघूं था, इन्हनि शयुनि खे ख़तमु करे सघूं था। नशरियात ईअं जारी ऐं सारी रहंदी, तव्हां काॾे बि न वञिजो। ब्रेक खां पोइ ईंदासीं नयनि महिमाननि सां गॾु ऐं असां सां गॾु रहजो। टाइम न्यूज़ में ईद मुबारक। ब्रेक। वेलकम बैक। असां तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था टाइम न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में। तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर ईद जूं तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। पंहिंजी ईद ऐं पंहिंजनि सां ईद। ऐं बिल्कुलु ई ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे जिते अव्हांखे बहितरीन ऐं ख़ूबसूरत चेहरा ऐं सितारा मिलंदा। हिन सेकंड सेगमेंट खे स्टार्ट करण खां अॻु में जेको आहे असां अगेन जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताउन जेको आहे असां सां जेको कयो आहे उहो मिल्क फील्ड, सर सर्व्स, मिचल्स टैंक, पॉपुलर ग्रुप, समरस, वाइटल टी, मलिका टपाल, मेज़बान, ब्रिज पावर, रिवायत कुकिंग ऑयल, SIUT, शारजा कुकिंग, डायमंड सुप्रीम फॉर्म, एडोर, नेल्सन पेंट, लेज़र, सुप्रीम पावर, बहर अफ़ज़ा, फिज़ा एंड कैंड एन जेको ताउन आहे इन्हनि जो सभिनी जो ताउन आहे। तमामु बहितरीनु ताउन आहे ऐं बिल्कुलु इन ताउन सां असांजी ट्रांसमिशन अव्हां ॾिसी रहिया आहियो टाइम न्यूज़ ते। सो असांजी सॼी सथ पारां हिकु भेरो ॿीहर अव्हांखे बि ऐं असांजे वेठलनि सितारनि खे बि ईद जूं लख लख वाधायूं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हींअर असां सां गॾु केरु आहे। असां सां गॾु तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट हिते मौजूदु आहिनि। जीअं त मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त आर्टिस्ट जो तारुफ़ करणु त ज़रूरी न हूंदो आहे, पर असांजा गेस्ट एॾा ख़ूबसूरत आहिनि जेके काफ़ी अरसे खां वठी हिन मीडिया में कमु करे रहिया आहिनि, तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि। को एक्टर आहे त को म्यूज़िशियन आहे त को ॿिए क़िस्म जा आर्टिस्ट आहिनि। हालांकि ॾिसो इन्हनि खे नाज़रीन बि सुञाणींदा आहिनि, पर तॾहिं बि असां उन्हनि जो नालो ज़रूरु खणंदा आहियूं। उनजी वजूहात इहे हूंदियूं आहिनि त उन्हनि जो नालो खणंदे असांखे बि सुठो लॻंदो। बिल्कुलु असां बि दिलि जी ख़ुशी सां उन्हनि खे वेलकम कंदा आहियूं, उन्हनि जो भरपूर तरीक़े सां नालो खणंदा आहियूं। सो अव्हांखे इंतज़ारु न कराईंदे ॿुधाईंदा हलूं त असां सां गॾु आहे भरपूर तारनि में असांजी पंहिंजी आलिया चन्ना साहिबा असां सां गॾु आहे। ईद जूं मुबारकूं। ख़ैर मुबारक, तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं। ऐं माशाल्लाह अॼु त ॾाढा ज़बरदस्त था लॻो ऐं एॾियूं सुठियूं सुठियूं मिठाइयूं रखियूं अथव।
बसि हाणे मां चवां पई प्रोग्राम ख़तमु थिए त पोइ भला हिननि बस खे प्रोग्राम ॾिसां। ख़त्म था कयूं, अचो। मां असल में कुझु पैक करे घर बि खणी वञणु चाहींदमि। उहे हेठि पैकेट्स उहे पिया आहिनि। हा ठीकु आहे, पोइ ठीकु आहे। अच्छा, आलिया सां गॾु जेके आहिनि असां सां गॾु तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट, तमामु सुठी तबियत जा मालिक आहिनि ऐं तमामु सुठो अंदाज़ आहे उन्हनि जो ॻाल्हाइण जो, खिलण आहिनि, ॻाल्हाइण आहिनि, तमामु सुठा उनजो मज़ाज आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि बशारत अब्बासी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ईद मुबारक। ख़ैर मुबारक तव्हांखे बि ईद मुबारक हुजनि ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे बि जिते जिते दुनिया जे कुंड कुर्श में जिते बि असांखे ॾिसनि था उन्हनि सभिनी खे ईद जूं दिली मुबारक। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, उन्हनि सां गॾु जेके असां सां गॾु आहिनि, बल्कि उन्हनि जे लाइ त मां इहो चवंदसि त एतिरा सुठा आहिनि, एतिरा प्यारा आहिनि जो पाण ई चवंदा आहिनि त प्यारा लॻंदा अली वाला, त पोइ सम्झी वियो तव्हांजो पंहिंजो। मां तारीफ़ छा करायां, जेतिरो तारीफ़ करायां घटि आहे। तुफ़ैल संजराणी साहब असां सां गॾु आहिनि। भली कार अव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं तुफ़ैल साहब। वॾी महिरबानी, लख थोरा। तव्हांखे बि ईद जूं तमामु घणियूं मुबारकूं। हाणे माशाल्लाह तव्हां ख़ान साहब आहियो, न वॾी मुश्किलनि सां मिलिया आहियो। शुक्र आहे जो इहा ईद आहे त तव्हां अची विया। ईद जो तव्हांखे मुबारकूं। बिहाइंड द कैमरा, ऑन द कैमरा जेके दुनिया में माण्हू ॾिसनि था, पहिरियां उन्हनि खे ईद मुबारकूं। छो जो उहे स्पेशली ईद जी ट्रांसमिशन ॾिसण जे लाइ टीवी ते अची ज़रूरु वेंदा आहिनि। पोइ सलाह मशवरो, खाधो पीतो जॾहिं पचंदो आहे पोइ चवंदा आहिनि त एंटरटेन करण जे लाइ ॿ शयूं हुजनि, हिकु साम्हूं मिठाई हुजे ऐं कुझु खाइण पीअण जी शयूं हुजनि, टियों साम्हूं स्क्रीन ते टीवी हुजे। जेके बि टाइम न्यूज़ खे ॾिसनि था, असांजे प्रोग्राम खे ॾिसनि था, उन्हनि खे ईद जो लॻो तव्हांखे स्पेशली ऐं सॼी टीम जेका आहे, टाइम न्यूज़ जी जेका टीम आहे, उन सभिनी खे असांजे तरफ़ां बि तव्हांखे दिलि जी गहराई सां बॉटम ऑफ माय हार्ट ख़ुश हुआ। जाते तुफ़ैल भाउ जो ज़िक्र हुजे, जाते तुफ़ैल भाउ जाते ईंदा आहिनि ऐं उते गुनगुनाइण न हुजे, उते महफ़िलूं न हुजनि ऐं उते जेका आहे प्यार ऐं मतिलबु उते त मतिलबु हिकिड़ो माहौल ई अलॻि हूंदो आहे। छो जो मां तुफ़ैल भाउ जा काफ़ी सारा कॉन्सर्ट अटेंड कया आहिनि। बचपन खां वठी हिननि जी महफ़िलनि में, हिननि जी कॉन्सर्ट्स में मां वेंदो रहियो आहियां, त मूंखे उहे ॾींहं बि यादि आहिनि। अॼु जो बि ॾींहुं यादि आहे। त टुडे आई एम वेरी प्राउड त मां तुफ़ैल भाउ सां गॾु वेठो आहियां, हुन सां गॾु कचहरी करे रहियो आहियां। अच्छा तुफ़ैल भाउ, तव्हां माशाल्लाह सां शुरू खां वठी उहा कहिड़ी एज हुई जो फस्ट टाइम तव्हांजे माइंड में आयो त तव्हांखे सिंगर थियणो आहे? असल में म्यूज़िशियन विर्छ जेका आहे, ख़ुदा ताला ज़िंदगी में विर्छ ठाहींदो आहे। अच्छा। पोइ उन में जेके पावर्स इंसान में हूंदा आहिनि, उहे पावर्स उनजी ज़िंदगी हयात में ज़ाहिर थींदा आहिनि। के इंजीनियर थियण जी पावर्स में हूंदा आहिनि, के सिंगर थियण जी, के म्यूज़िशियन थियण जी, के साइंसदान थियण जी। इहे पावर्स कुदरत डिवाइड रखंदी आहे। मुंहिंजो म्यूज़िक घराणे सां तालुक़ु आहे। उन जो सभ खां वॾो सदबाब आहे त मरहूम उस्ताद मोहम्मद जुमन, यार ॾाढी इश्कात सिलाई आहे, जंहिंजी कंपोज़िशन बि आहे तमामु लीजेंड, तमामु वॾो। चवंदा आहिनि त जीअं 7 सुर हूंदा आहिनि, असांजी सिंध में अगरि 7 सुर हूंदो त हिकिड़ो सुर उस्ताद जुमन आहे। मुंहिंजो वालिद साहिबु उस्ताद जुमन जो पहिरियों शागिर्दु हुयो। सही। बाबा मुंहिंजो सिखिया वरिती उस्ताद खां। हाणे जॾहिं बाबा सिखिया वरिती, अकॉर्डिन तमामु सुठो वॼाईंदा हुआ, माउथ ऑर्गन वॼाईंदा हुआ, बेंजो वॼाईंदा हुआ। इहे सभु शयूं शौक़ आदर सिखियूं। ऐं आवाज़ जे बारे में उस्ताद जुमन जी फैमिली चवंदी आहे, जेकॾहिं असीं तव्हांजे वालिद खे ॿुधूं ऐं अखियूं बंदि कयूं त ईअं लॻे थो त उस्ताद जुमन ॻाए वेठो। कुदरती अल्लाह पाक उनजी वॉइस खे सेम टू सेम करे छॾियो। पोइ हाणे असांखे जेको म्यूज़िक मिलियो उहो बाबा जे हंज में मिलियो। नंढड़ा हूंदा हुआसीं, खयूं हूंदई त ॻाए करे खयूं हूंदई, का धुन गुनगुनाई हूंदई, त उन्हनि जा जेके आवाज़ विरसे में। पोइ बाबा खां पहिरीं उस्तादी बाबा खां वरितीसीं, उनखां पुछा कंदा हुआसीं जॾहिं शऊर जी दुनिया में आयासीं। पोइ बाबा उस्ताद जुमन जूं घणियूं ॻाल्हियूं कंदो त उस्ताद सां मां हिते रहियुसि जर्नी जे बारे में तव्हां। हा, पोइ वरी म्यूज़िक हाणे दहलीज़ ते हुयो ऐं सिखिया बि दहलीज़ ते हुई। बाबा जॾहिं गुनगुनाईंदो हो, पोइ मूंखे चवंदो हो मां बि प्रोफेशनल आर्टिस्ट न आहियां ऐं न थींदुसि, मां सूफ़ी ॻाइणो आहियां, पर सभु शयूं पंहिंजे शौक़ु मुताबिक़ सिखियूं आहिनि। मूंखे चवंदो हुयो बी प्रोफेशनल, त आउं ॾिसां पियो इन फ्यूचर, आउं ॾिसां पियो त मुंहिंजे घर में अगर कोई आर्टिस्ट थींदो जेको इन फ्यूचर नालो वग़ैरह कमाईंदो उहो तूं ई तुफ़ैल खान संजराणी। हा, इन दौरान आउं आर्टिस्ट न आहियां इन दौरान, लेकिन इहा हुई त मां बाबा जे साम्हूं ॻाईंदो हुउसि
माशाल्लाह घर में ॻाईंदो हुउसि पोइ दोस्तनि में ॻाईंदो हुउसि, उन में बि अंदाज़ो थींदो ऐं आहे। इहो वक़्तु हलंदो 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 हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो सुहिणा लॻंदा अली वाला साईं, इहो आयो, ॾिसो। हुन त माना असल में छा इन फ्यूचर जेके कुझु ॻाल्हियूं चयल हूंदा आहिनि, वॾा चवंदा आहिनि त जॾहिं का बि कहावत ॿारनि खे चइबी आहे त उहा चई करे वॾा अगरि लाइफ में हलिया वेंदा आहिनि, ज़िंदगी जे मोड़ ते किथे न किथे उहा ॻाल्हि अची साम्हूं जॾहिं बीहंदी आहे त पोइ यार इहा बाबा मूंखे बाबा ॿुधाई ॿुधाई ही या कंहिं वॾे या कंहिं कचहरी में वेही माण्हू चई ही, ज़िक्र त कयो। उहा ऑटोमेटिकली पोइ हुनजी पेशन गोई जेका हुई उहा मुंहिंजे लाइ दुआ जी सूरत बि हुई। पोइ एज़ ए कलाकार जेको आहे मूंखे माण्हुनि एक्सेप्ट कयो। मूं हमेशह ई कोशिशि कई आहे, हमेशह ई मां जॾहिं बि ज़िंदगी में कोई कॉन्सर्ट ॻाईंदो आहियां, कोई बि हिन टाइम ते बि त उहो चवंदो आहे त हीअ ज़िंदगी जो मुंहिंजो पहिरियों कॉन्सर्ट आहे, सॼी एनर्जी हिते ख़तमु करे। बिल्कुलु तव्हां पूरी 100% एफिशिएंसी हुन में ॾेखारींदा आहियो। अॼु ईअं न सोचींदा त मां लंडन परफॉर्म करे आयो आहियां, न्यूयॉर्क करे आयो आहियां, हाणे मां को तमामु हाणे जेके नंढा प्रोग्राम इहे मुंहिंजे लाइ अहमियत ॾींदा आहिनि नथिंग। हीउ जेको नंढी गिटीअ में प्रोग्राम आहे इहो मुंहिंजो फर्स्ट डे जो प्रोग्राम आहे ऐं मूंखे मुकमल हिनखे एंजॉय करणु। ज़बरदस्त, तमामु सुठी माशाल्लाह तमामु प्यारी थधी तबियत ऐं मोहब्बती तबियत, दोस्त दिल इंसान माशाल्लाह तुफ़ैल साहब, अल्लाह साईं वॾी हयाती ॾे ऐं अॼु तव्हां गुड लुक बि ॾाढा लॻो था, वरी बराबर में मुझे बराबर में ही तो बड़ी पर्सनालिटी ही मुझे यकीन करो ही मुझे पसंदीदा ग्रीन वेरी रेड ही को मु जिंदगी में इलाही घटि माण्हुनि जे फेस तां कॉमेडी जो हिकिड़ो रियली थ्रो ॾिठो आहे, यकीन कयो। ऐं असां ईअं बि कचहरी जॾहिं थींदी त उन में बि इन चवण जा हिकिड़ा ख़ूबसूरत जुमिला निकिरंदा त उहो कचहरी में ईअं लॻंदो त ॼण का कैमरा जे रिकॉर्डिंग ते का शइ थिए। ऐं साईं जा तमामु बहितरीनु एक्ट ॾिठा आहिनि। रूह फूक बि आहे न कंहिं शइ में, सचाई जेका रूह फूक बि आहे लफ़्ज़नि में। चवंदा आहिनि त गज़ल में बंदिशो अल्फाज़ ही नहीं काफ़ी, गज़ल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफ़ी, जिगर का खून भी चाहिए कुछ असर के लिए। ज़बरदस्त। हाणे हिननि वटि स्क्रिप्ट अचे थो, असां वटि शाइरी अचे थी। स्क्रिप्ट ऐं शाइरी सेम शइ आहे, उहा कागज़ ते लिखियलु आहे। हाणे इन में रूह फूकणी आहे। बिल्कुलु पोइ ही कैरेक्टर जी सूरत में फूकनि था, असीं स्टेज ते माइक जी सूरत में जेको असांखे क्रेडिट मिले थो न, माण्हू जेको असांखे एप्रिशिएट कनि था, उन में असांजी 100% एनर्जी हूंदी आहे। असां कंप्रोमाइज़ न आहियूं कंदा, इहा 100% त यार ही जेके लफ़्ज़ आहिनि ही कमज़ोर आहिनि, इन कमज़ोर लफ़्ज़ खे त ताक़तवर करणो आहे। बिल्कुलु को बि आर्टिस्ट पंहिंजे आर्ट खे जिथे बि परफॉर्म करे थो, जॾहिं आवाम ॾिसंदड़ ॿुधंदड़ उनखे मोट ॾियनि था त उहो उन वक़्तु ईअं फील कंदो आहे त ॼण मां हाणे हाणे ॼायो आहियां। बिल्कुलु ऐं आलिया साहिब तव्हां छो न राग सिखियो, तुफ़ैल साहिब तव्हां सां गॾु रहिया, एतिरो वेझो रहिया, ईद जा बि ॾींहं छो जो मूंखे क्वालिटी जी ख़बर हुई। हा को बेसुरो हुजे हा मुंहिंजे भरिसां, उन सां उथी वञे हा त पोइ बेधड़क मां बि ॻाइणु शुरू कयां, पर असल में मूंखे सुर जी ख़बर हुई त बाबा सुर हेॾे आहे, मां जे ॻाइणु शुरू कयमि त इहे मूंखे चवंदा। अच्छा पोइ इन ॻाल्हि जी छा वजह आहे त तुफ़ैल साहिब चयो त अॼु जेकॾहिं प्रोग्राम में आलिया साहिबा आहे त हिन खां ज़रूरु ॻाराइजो? ईअं न चवंदा, ईअं हो चई नथा सघनि। चयो आहे उन्हनि, न उन्हनि खे सुर ई पसंदि आहे, चयो आहे उन्हनि, असांजे कननि ॿुधण जे लाइ ज़िद कई आहे। ईअं चई नथा अच्छा आलिया जेको आहे हैरानी ईअं न चवंदा, छो जो तुफ़ैल भाई असांजो को हाणे जो साथ न आहे, काफ़ी शुरूआत खां वठी जॾहिं असां मां बि नंढड़ी हुयमि, हे बि नंढड़ा हुया, पीटीवी ते असां PTV ते, दौर में गॾु कमु कयो आहे। हिननि यारनि खे बि असां पीटीवी जे दौर खां वठी, छो जो इंस्टीट्यूट जॾहिं पाकिस्तान में ठहिया उनमें फर्स्ट इंस्टीट्यूट इहे हुया। अच्छा तव्हां सां इहे कचहरियुनि जो सिलसिलो हलंदो, तव्हां खां त असांखे काफ़ी इहे कलाम बि ॿ टे गुनगुनाए करे तव्हां ॿुधाईंदो। बेशारत भाउ खां पुछंदासीं त ईद जी जेका इहा स्पेशल जेको डे आहे, स्पेशल डे, इन में तव्हांखे मतिलबु जीअं हर साल खां पोइ हिकिड़ो डे ईंदो आहे त स्पेशली ईद डे ते तव्हांजा थॉट्स छा हूंदा आहिनि, मतिलबु पूरे हवाले सां, पंहिंजी फैमिली जे हवाले सां, सोसाइटी जे हवाले सां? यार जब ॻाल्हि दरअसल इहा आहे त ईद जेका आहे उहा बेसिकली जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, ईद उल फित्र जंहिंखे असां चऊं, रमज़ान शरीफ़ जी ईद, उहा आहे त महीनो माण्हू रोज़ा रखे थो, अलाह साईं जी इबादत करे थो पियो, ऐं उन खे हिकिड़ो अलाह साईं जी तरफ़ खां हिकिड़ो तोहफ़ो आहे। जेके माण्हू रोज़ो रखनि था, जेके अलाह साईं जी इबादत कनि था, ईद जो ॾींहुं उन्हनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे। ऐं पोइ उन में जेके उन जा पहिरें घर ॿाहिरला आहिनि या जेके बुज़ुर्ग आहिनि उहे सभु इन्वॉल्व थियनि था ऐं सभई घर ऐं सभई ख़ुशी सां उहो ॾींहुं मल्हाइनि था। मुंहिंजी सोच इहा हूंदी आहे, मां इहो सोचींदो आहियां त अलाह करे
इन ॾींहं ते घटि में घटि कंहिं वटि ॾुख न हुजे, सभई ख़ुशि हुजनि, सभई ख़ुशी आसे भर पासे में बि नज़र फेरजे। मतिलबु दुनिया में को बि माण्हू दुनिया अहिड़ी थी वञे, हीउ मुआशिरो असांजो अहिड़ो सुठो थी वञे जो इन ईद जे ॾींहं ते को बुखियो न हुजे, को ॾुखियो न हुजे, को ॾुखियो न हुजे, जेको पंहिंजे पंहिंजे तरफ़ सभु ख़ुशि हुजे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी बहितरीन तव्हां सुठी ॻाल्हि कई। ॾुख न हुजे। न मैं तव्हां इहा ॻाल्हि तमामु बहितरीनु कई त गम मतिलबु न हुजे ईद वारे ॾींहुं, ऐं इहा ऐं हर ॾींहुं बि ईद जो ॾींहुं हूंदो आहे जंहिं ॾींहुं इंसानु गुनाह नथो करे। न उहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पर हीउ मख़सूस ॾींहुं आहे न, ऐं हिन मख़सूस ॾींहं ते छा आहे त असां वटि असांजो मुआशिरो जेको आहे उहो नो डाउट हुन में तबक़ात आहिनि, ऐं तबक़ात खां माना आरी न आहे। ईअं न आहे त असांजो मुआशिरो असां वटि अमीर खां अमीर बि आहे, ग़रीब खां ग़रीब आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सेलिब्रेशन जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। जंहिं वटि जेतिरी शइ आहे ओतिरे पंहिंजे जेतिरी ताक़त आहे ओतिरे नमूने सां उनखे माशाल्लाह असांजे मुल्क में तमामु सुठा सुठा माण्हू बि आहिनि जेके अहसासु रखनि था ऐं ग़रीबनि जो बि अहसासु कनि था। ऐं सभ खां वॾी नेकी त सुठा माण्हू आहिनि बसि जेके असल में एहसास ॾियारण वारा माण्हू आहिनि। जेसीं तक तव्हांखे को ॾुख न ॾींदो तव्हांखे एहसास थियण कमतरी रहंदी। अगरि कोई तव्हांखे ख़ुशी न ॾींदो त तव्हांखे ख़ुशीअ जी ख़बर कीअं पवंदी त ख़ुशी कीअं थींदी आहे। असांजो मुल्क आहे, ठीकु आहे, मशरिक़ खां मग़रिब ताईं असांजे मुल्क जूं जेतिरियूं बि सरहदूं आहिनि उन में लाह चढ़ो। मां साईं जी ॻाल्हि सां बिल्कुलु 100% सहमत आहियां। ईद जो ॾींहुं माफ़ करण जो ॾींहुं आहे। मां अमूमन ॾिठो आहे, मां पंहिंजी हिकिड़ो दफ़ो भेण, मुंहिंजी हिकिड़ी भेण आहे, मुंहिंजे दरवाज़े ते न वञी सघियुसि कंहिं मामले जी वजह खां। जॾहिं मूंसां मिली त मूंखे भाकुर पाए रोई, मूंखे चई त ईद जे ॾींहुं असां दर बंदि न आहियूं कंदा। उन्हनि माण्हुनि जो बि इंतज़ारु हूंदो आहे जिन सां सॼो साल नाराज़गी हूंदी आहे। मतां उन्हनि खे अहसासु थियो हुजे या मतां ख़्यालु थियो हुजे मामो आहे, चाचो आहे, भाणेजी आहे, भाइटी आहे, को मामलात आहिनि, बसि इहो इंतज़ारु हूंदो आहे। उहे पंहिंजा दर खोले वेठा हूंदा आहिनि, असां पंहिंजा दर खोले, दरवाज़ो जीअं खुलंदो आहे उन्हनि खे ॾिसंदा आहियूं न, यकीन कयो त उन वक़्तु अलाह जा शुकराना अदा कंदा, मुंहिंजा मालिक तूं असांजो रोज़ो शायदि इन करे क़बूल कयो, असांजी न इन करे उहे रुठल जेके इंतिहा आहे। ईद ते खाइण पचाइण थींदो आहे आलिया, तव्हां मतिलबु सॼो खाइण थींदो आहे हेॾे अञा डाइटिंग कई आहे। अच्छा न डाइटिंग आहे, डाइटिंग में आया मतलब पूरो साल थी वियो डाइटिंग। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा पोइ मतिलबु तव्हां डाइट न कयो आहे त पोइ असां त स्क्रीन ते नज़र बि न अचूं, सिर्फ़ु तव्हां हुजो आहे न, हो हिन सोफ़े में पूरो अचणो आहे। वञी साइड मां ॻोल्हियां हाणे बि तव्हां माशाल्लाह 20 मिनट पूरो इहे ई हूंदो आहे। अच्छा स्पेशल आलिया तव्हां छा कुक कंदा आहियो घर जे अंदरि, माना का अहिड़ी शइ जेका घर वारनि सभिनी खे मिठे में का अहिड़ी का शइ ठाहींदा आहियो? मिठे में अहिड़ी शइ फटाको ठाहींदा न मिठे में मुंहिंजे कूड़ ॻाल्हाइण खां पहिरियां ई हालात ख़राब था थियनि बाबा। सभु आलिया हेॾा 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 मुंडे फाटी माशाल्लाह। अच्छा ॾिसो ईद ते हे रंग बिरंगी रंग बि केॾा सुठा लॻंदा आहिनि, ख़ुशी थींदी आहे, तॾहिं फील थींदो आहे त इहा ईद आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं असां ॾाढा थोराइता आहियूं पंहिंजी टीम जा, न कूड़ को बि न आहे। हिकिड़ो कूड़ आहे, मां तव्हांखे ॿुधायां छो था पायो गुब्बारो न बाबा मूंखे कूड़ हणण त ॾियो। मां सिर्फ़ु शुरूआत कई आहे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असां काफ़ी सारा शो होस्ट कया आहिनि, मतिलबु काफ़ी टाइम खां वठी होस्ट करे आहियां, पर एतिरे टाइम ताणी मुसलसिल कंहिं शो में खिलंदो न रहियो आहे जीअं तव्हां। मां तव्हांखे पहिरियां इन करे असां सभु गॾु हिकु जॻह ते न आया हूंदासीं न। ख़बर अथव असां जॾहिं लिफ्ट में मथे पिया अचूं न हिकु ॿिए खे ॾिसी थी वियासीं। अच्छा असांखे तव्हांजो अहसासु पियो थिए, असां त हलूं था पर होस्ट जो छा थींदो, असां उहे चऊं पिया त अच्छा तूं बि आहे, अच्छा तूं अच्छा ठीकु आहे हलो असां उथूं। अच्छा जेको हाणे असां तव्हां खां पुछियोसीं त मिठे में तव्हां छा ट्राई कयो? मिठे में अञा पुछंदो
तमामु बाबा बहितरीनु इजाज़त मिली वई आहे। पुछंदो मुर्शिद जी इजाज़त मिली वई आहे, सिग्नल आयो आहे। ठीकु आहे। चई भले कूड़ हण, ठीकु आहे मिठे में जेको आहे सो कस्टर्ड सुठो ठाहे वेंदी आहे। अच्छा जो आसान हूंदो आहे न, पैकेट खणी की हुन में खीर में विझी घुमाए घुमाए बसि ख़तमु। असां वरी हिकिड़े सम्झूं घुमाए बसि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त कस्टर्ड ठाहिण में हिन जो कहिड़ो कमाल आहे? चए थी न उते उते घुमाए घुमाए वरी कंदो खंड बि हिन कहिड़ो कमाल कयो? अच्छा कस्टर्ड में स्लाइस तव्हांखे मां ॿुधायां त आलिया साहिबा तव्हांखे कूड़ बि आहियो त मां सिर्फ़ु कस्टर्ड सुठो ठाहे वेंदी आहियां, न तव्हां असांखे चरियो बि सुठो थी ठाहियो। पर छा कस्टर्ड मतिलबु अञा मूंखे ठाहिणो आहे। असांखे सुठो चरियो थी ठाहे न। अगरि जेकॾहिं ख़र्ची तव्हां हाणे त तव्हां कस्टर्ड जी ॻाल्हि कई, ईद ते तव्हांखे जेका आहे जेका फर्स्ट जेका ख़र्ची जेका हूंदी आहे जंहिंखे ईदी चवंदा आहियूं, उहा तव्हां फर्स्ट टाइम केतिरी तव्हां जमा कई ऐं तव्हांखे अॼु ताईं यादि हुजे त उन रेड कलर जी पर्स में तव्हां एतिरा जेके आहिनि पैसा विधा? अच्छा, रेड कलर जो पर्स काॾा? रखंदी कोन आहियां, बसि थेलड़ी हूंदी आहे हिकिड़ी। वो थेलड़ी आपी रंग छो याद आहे हिनखे? हिनखे रंग छो याद आहे पर्स जो? मूंखे लॻे थो जेको पर्स चोरी थी वई हुई। अच्छा रेड कलर जो पर्स चोरी थियो आहे? हा, तोखे कीअं ख़बर पई रेड हुयो? बी प्रोग्राम ख़तम न हिन सां हमेशह थेलो साणू हूंदो आहे। पर तव्हां त चओ था थेली हूंदी आहे, तव्हां वटि वरी पर्स चोरी करे? थेली इन जे करे खणंदी आहियां त उहो 10 रुपए वारी वॾी मिलंदी आहे नी, पर्स नंढड़ो हूंदो आहे। दरअसल ॻाल्हि इहा आहे तव्हांखे अञा माना थोरी मॉडर्न थियण थी चाहे, असल में उहो बुजको हूंदो अथव साण हिनखे बुजको पोड़न माइन खे जेको हूंदो आहे इहे कहिड़ी कहिड़ी कुले में पियो हूंदो अथव। छो ॿारनि खे सभु कुझु न ॿुधायो। न त असां ख़र्च जमा कंदासीं। अच्छा इहा ईद आहे, इनखे ईद चइबो आहे। इहा असांजी ख़ुशी टहक इहा ईद। छोकिरा मूंसां गॾु आया आहिनि, मुंहिंजी बसि मटी पलीत कंदा। तव्हां हुन ॿिन्हिनि जी केॾी दिलि वॾी करे छॾी आहे, उन्हनि खे छोकिरो चई। असल में हा हिकिड़ो ॿीहर चओ, ॿीहर चओ। असां पोड़ा थी वेंदासीं। मुंहिंजो ॿीहर छो थी चवां? छोकिरो छो चयो आहे? ख़बर अथव तव्हां जॾहिं चयो न वो छोकिरा थींदा, मां बि छोकिरी ज़बरदस्त। ॾिसो आपी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां जॾहिं चयो न त ॿई छोकिरा मूंसां गॾु आहिनि, हिन ॿिन्हिनि जी दिलनि में आवाज़ ख़बर अथव कहिड़ो आहे? हिननि खे ख़बर आहे मां हिननि खे छो चयो। हे छोकिरा थींदा त मां बि छोकिरी थींदमि न। हिकु ई क्लास जा आहियूं न असां। असांजी प्लानिंग आहे, तूं असांखे छोकिरो सॾींदी असां तोखे छोकिरी सॾींदी। थोरी बि असां सां कई ॻाल्हि त पोइ तुंहिंजो सभु हीअ मेकअप लाईंदी अथव त ॾाढी लॻंदी अथव, हीअ अहिड़ी अथव। इन करे बाबा आहिनि मिननि खे हालांकि असां मेकअप त करायूं मेकअप तव्हां कराईंदा आहियो न वो ज़ाहिर थे तो वो ज़ाहिर थे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए बलून इन करे रखिया त जीअं का अहिड़ी ॻाल्हि थिए त फाटे हिकिड़ो फाटे या त कूड़ो ॿ फाटा माना सचा ये असांजा बैलून जेके आहिनि सेंसर ते सच्चा 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 न ये सेंसर ते आहिनि जेको कूड़ ॻाल्हाईंदे फाटंदा न हिकिड़ो फाटे या त कूड़ ॿ फाटा इन करे गवाही आहे त न वाकई सचा अच्छा बिशारत भाउ आलिया त चयो त भाउ 10 रुपए वारी हिकिड़ी थैली वठी ईंदी आहे उन में माना पैसा विझंदी आहे तव्हां फर्स्ट टाइम जॾहिं तव्हांखे ईद मिलणु शुरू थी त तव्हां कहिड़ा कारनामा कया हुन में मूंखे असुल खां वठी मुंहिंजी आदत आहे मां ॿ खीसे जेको आहे न कुर्तो पाईंदो आहियां शलवार उन खे ॿ खीसा विझी रहंदो आहियां अॻियां खीसो न रखंदो पासर ॿिन्ही में खीसा हूंदा आहिनि पोइ हेॾा मिलंदी त हिन खीसे में हेॾा मिलंदी हिन खीसे में ठीकु आहे कनेक्शन न हुई खीसे खां पोइ वरी काॾे ॿिए हंधि वञी कारखाने में ज़ाहिर आहे खपाइण तव्हां हिन पोइ हाणे किथे न किथे खपाइबा तव्हांखे कॾहिं का अहिड़ी ईद यादि आहे जंहिंमें तव्हां असांखे ख़र्ची ॾिनी हुजे तव्हांखे ख़र्ची तव्हांखे हर साल ॾींदो आहियां ख़र्ची आलिया पी बी जीअं न हमेशह न फिल्म साहब बि कॾहिं न ॾिनी आहे असां बिल्कुलु जंहिंजो प्रोग्राम न हालात सही न आहे कोविड खां पोइ सोचे निकितासीं इंसानी थी ॾियणी न हिन साल असां वठण जो इरादो कयो आहे पर्सी न खणी आई आहियां मां पर्सी न खणी आई आहियां हिन साल मुंहिंजे आउट गोइंग न हुजे मां कुर्तो ठारायो आहे वरी उनमें खीसा ई कोन अच्छा तो पहिरियों तव्हां ॿुधायो त जीअं तव्हां ख़ान साहब माशाअल्लाह तव्हां ज़िक्र कयो त तव्हां ख़ान साहब जे हुन सिस्टम मां थींदा आया त फस्ट टाइम तव्हांखे जॾहिं ईद मिलणु शुरू थी हूंदी ईदी मिलणु शुरू थी हूंदी त उन महिल तव्हां सभिनि खां वधीक ईद जेका आहे कंहिंखां वरिती हुई मुंहिंजी शुरू में बचपन में मूंखे यादि आहे जॾहिं असां निमाज़ पढ़ी असां निमाज़ ते बि जहिड़ो हूंदो मौलवी साहिब सां त भाउ असां पीउ चवंदो बाबा मां 5-10 मिंट
गलती करे नी असांखे पैसा वठणा आहिनि तव्हांखे पैसा वठणा आहिनि ख़ुदा जा बंदा 2 मिंट निमाज़ त थियण ॾियो हाणे उन टाइम बाबा चवंदो त हे ज़िद कनि पिया ईअं ठूठणी वरी असांखे खीसे में 5 रुपया हे मुंहिंजे तरफ़ां रखो ठीकु आहे हाँ पर जल्दी करा मां मौलवी कोन्हे चवां त जल्दी पढ़ाए नमाज़ हाणे ॿारनि जो ज़हन आहे पोइ जीअं नमाज़ ख़तमु थींदी हुई न त उते ई असांजा रिश्तेदार जेके हूंदा ईदगाह में हूंदा पोइ असां छा कंदासीं हेॾां जीअं दुआ थियणो असां सुबुह वञी दरवाज़े ते बीहंदासीं न दरवाज़े ते जेको निकिरंदो हूंदो जंहिंजो छोकिरा सभु गॾु रहा कंहिंजे ॿाह में हथु कंहिंजे कमीस में हथु हा बाबा सबुरु कयो न ईअं न छॾींदासीं असांजी ईदगाह ते ई वठंदासीं पोइ हाणे पोइ जेको ॿिया रिश्ते जेके न ईंदा हुआ पोइ सोचींदासीं मामू बि ॾिनी आहे चाचू बि ॾिनी आहे मामी कोन मामी हाणे मसीब ते कोन ईंदी मामी खां बि वठणी आहे चाची ई बाक़ाइदे लिस्टूं ठहंदियूं ज़हन में तव्हां त असांजी सिंध पुलिस खां बि तेज़ निकितव मौक़े वारदात ते ईदगाह में ईदी हूंदी उते ई अॼु बि ॻोठनि जे अंदरि तव्हां वञो बाक़ाइदे ॿारड़ा जेके निमाज़ पढ़ी करे ॿाहिरि बीह रहंदा आहिनि उनखे ख़बर आहे त वरी हीउ वेंदो पंजनि सां ईद मिलंदो उते बि ईद मिलंदी हुई वरी पोइ घरनि में वेंदा हुआसीं घरनि में वरी वेंदा हुआसीं त मिठाइयूं मिलंदियूं घर में सुबुह वारो पहर जेको गुज़रंदो आहे ईद वारो ॾींहं जो हाणे असां बशरत भाई असां उन्हनि माण्हुनि खे ई ईद मिलंदा आहियूं जिन्हनि सां रोज़ मिलंदा आहियूं मतिलबु त अॼु स्पेशल छो था मिलूं अॼु स्पेशल असांखे माफ़ करिणो आहे ऐं माफ़ी वठणी आहे मतिलबु जेका रंजिश आहे उनखे थोरो हटाइणो आहे ऐं अॼु हा हटाइणो आहे बिल्कुलु डिलीट करिणो आहे सुठी शइ खे सेव करिणो आहे भाकुर पापा बाबा महिरबानी करे जेके बि साल जो पाण में रंजिशूं थियूं आहिनि भेण आहे पुफी आहे भाॼायूं आहिनि मासात आहिनि केर बि बाबा ख़तमु अलाह पाक इहो पैकेज ॾींदो आहे साल में वरी तव्हांखे हिकिड़ो दफ़ो उन्हनि माण्हुनि सां मिलायां थो जिन्हनि माण्हुनि सां तव्हां रंज न मिलंदव हूअं बि ईअं हूंदो आहे त जेका गुड डीड आहे उहा बैड डीड खे फिनिश करे छॾींदी आहे ख़तमु करे छॾींदी आहे तव्हां वारी ॻाल्हि इहा आहे हा या डीड जेका डीड हूंदी हा आहे या जेका डीड जेका तव्हां चई त गुड हालांकि आप ही मां त सम्झासीं ट्रीट हुई आहे न ट्रीट बि हलंदी हाणे असां हिते वेंदासीं पंहिंजो जेको आहे तुफ़ेल भाउ वटि ईंदासीं उते ट्रीट आहे बिशारत भाउ वटि ट्रीट आहे आलिया वटि ट्रीट असां मञियल आहियूं असां काॾे बाबा असांजा ॿिए चैनल ते वञणो आहे टे चैनल ते असां तव्हांजे पोयों पोयों हूंदा बिशारत साहब हर बार जवाब ॾिनो मां एक्सप्रेशंस ॾिठा तव्हां चयो न त बिशारत साहब बिशारत साहब ईअं कयो हिनखे ट्रीट बाबा कबी असां घर खां निकितल आहियूं अॼु असां घर न वेंदासीं तव्हां बि ईंदव माना Anyway, thank you so much बिशारत भाउ thank you so much आलिया thank you so much तुफ़ेल भाउ तव्हां हिते आया तमामु ख़ूबसूरत हिते अहिड़ियूं हज़ारे ईदूं नसीब थियनि महफ़िल ॾिनी तव्हांजी महिरबानी टाइम न्यूज़ जी महिरबानी सभिनी ॾिसंदड़नि जी महिरबानी जंहिं असांखे थोरी देरि में बर्दाश्त कयो असीं मां तव्हांखे ॿुधायोसि त असीं हमेशह ई कोशिशि कंदा आहियूं त जंहिं जॻह ते करेक्टर छो जो असां हिन वक़्तु करेक्टर आहियूं मां एज़ ए सिंगर करेक्टर आहियां अदाकार करेक्टर आहिनि तव्हां होस्ट करेक्टर आहियो माण्हू असांखे साला साल सर्च कनि था असांजी गुफ़्तगू ॿुधनि था पर हू असांखे ख़बर त टीवी ते छो ॾिसंदा आहिनि का न का मैसेज का न का खिल वारी ॻाल्हि जेका असांखे एंटरटेन करे सघे या गुफ़्तगू को मैसेज कन्वे अमूमन आर्टिस्टनि जे विच मां निकितल अल्फाज़ माण्हुनि जे दिलनि ते घर कंदा माण्हू ॿुधाइनि त इहो छो थो ईअं ॻाल्हाए इहो त स्टेज ते ॻाईंदो आहे हीउ माण्हू छो थो ईअं ॻाल्हाए हीउ त सिर्फ़ु स्क्रीन ते प्ले कंदो आहे पर इन्हनि माण्हुनि जेके प्ले कया आहिनि या हिननि माण्हुनि जेका सिंगिंग कई आहे उन खां अलावा जॾहिं हीउ लफ़्ज़ ॻाल्हाइनि था त उहे बि असांजा बाक़ाइदे एक्ट वांगुरु शामिलु थींदा आहिनि त असां को न को मैसेज कन्वे कयूं पिया हीउ एज़ ए अदाकारी करे उहो सॼो ड्रामे जो एंड ॾेखारे ॾियनि त हिन जो मौज़ू ई हुयो असां अगरि सिंगिंग कंदा आहियूं कंहिंजी दिलि जी तर्जुमानी कंदा आहियूं कंहिं जॻह ते जज़्बाती अल्फाज़ इस्तेमालु कंदा आहियूं कंहिं जॻह ते सूफ़ी रंग ॻाए करे उहो मैसेज कन्वे कंदा आहियूं जेको मैसेज माण्हुनि तक पढ़ी करे नथो करे सघिजे तरनम जी सूरत में करे सघिजे हाणे ॾिसो हज़रत सचल सरमद साईं चए थो दर सायां दे सवे सिपाही सचल ख़ासि ग़ुलाम इहो थियो शाइरी दर सायां दे सवे सिपाही सचल ख़ासि ग़ुलाम मौला सचल ख़ासि ग़ुलाम हाणे जेको तरन्नम में शइ थी त उहा ॿुधण वारनि खे मैसेज बि कन्वे थियो त सचल साईं अली अलैहिस्सलाम सरकार अहल बैत सरकार नबी सरदार जे बारे में जेको मैसेज ॾिनो उहो बि ॿुधोसीं पर उन आवाज़ ऐं तरन्नम सां ॿुधोसीं अञा लुत्फ़ अच्छा तव्हांजे हुन कलाम सां गॾु जेको आहे न असां पंहिंजे सेगमेंट खे फिनिश कंदासीं जेको तव्हांजो सोना लॻंदा आहे अली वाला बिल्कुलु हो मां चाहींदुसि मुंहिंजा जेके लिसनर आहिनि ऐं मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त पूरी दुनिया में तक़रीबन 60 मिलियंस माण्हुनि मुंहिंजे सॉन्ग खे ॾिठो आहे हर डे हर डे
तक़रीबन 20,000 10,000 20,000 माण्हू इन खे ॾिसनि था ऐं 60 मिलियन साहिब 2022 जो सॉन्ग हुयो अञा वधीक इज़त ॾे कलाम थी वञे ऐं तमामु बहितरीनु असांजा आर्टिस्ट आहिनि ही असांजे सिंध जा ही तमामु मञियल आर्टिस्ट आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि कमु कंदा रहिया आहिनि ऐं कमु कंदा रहंदा ऐं तव्हांजे दुआनि सां गॾु असांखे बि इजाज़त ॾियो वरी ईंदासीं वरी ब्रेक खां पोइ वरी नयनि महिमाननि सां गॾु काॾे बि न वञो असां सां गॾु हींअर था मोटी अचूं जी नाज़रीन अवां सभिनीनि ॾिसंदड़नि खे हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं पंहिंजी ईद में अवां कीअं था महसूसु कयो मां उमेदु कयां थी त तव्हांखे बि ॾाढो सुठो लॻंदो हूंदो छो जो पंहिंजनि सां ईद हूंदी आहे जेका पंहिंजी ईद हूंदी आहे सो पंहिंजा बि गॾु आहिनि ऐं खोड़ सारा पंहिंजा वक़्त सां गॾु असांखे टाइम ॾियनि था ऐं ॾाढो सुठो बि लॻे थो ॾाढी ख़ुशी बि थिए थी ऐं इन ज़बरदस्त ट्रांसमिशन खे जंहिंखे अवां ॾिसो था इन सां गॾु ताउन जेको आहे ज़ोएब कंहिंजो बिल्कुलु जी ट्रांसमिशन आहे स्पेशल ट्रांसमिशन आहे ईद जी स्पेशल ट्रांसमिशन आहे हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿुधंदड़नि खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक दिली ईद मुबारक हुजे जेका मिठी ईद आहे असां सां गॾु जेको ताउन कयो आहे मिल्क फील्ड कयो आहे सरसब्स मिचल्स टैंक पॉपुलर ग्रुप समरस वाइटल टी मलका मसाला टपाल मेज़बान ब्रिज पावर रियायत कुकिंग ऑयल SIUT शारजा कुकिंग ऑयल डायमंड सुप्रीम फॉर्म एडोर नेल्सन पेंट लेज़र साइड सुपर पावर बहर अफ़ज़ा पिज़्ज़ा मैक्स QAND&N उन्हनि असां सां ज़बरदस्त बहितरीनु असां सां गॾु ताउन आहे ऐं बहितरीनु ताउन सां बहार अफ़ज़ा जेको आहे उन्हनि बहार अफ़ज़ा बिल्कुलु उहा बि असां सां गॾु आहे ऐं इन्हनि सभिनीनि जो ताउन आहे तॾहिं असां सां गॾु बहितरीनु सितारा बहितरीनु चेहरा असां सां गॾु वेठा आहिनि बल्कि उहे सीनियर वेठा आहिनि जंहिंखे वेलकम कंदे ख़ुशी बि महसूसु कयां थी ऐं फ़ख़्र बि महसूसु कयां थी त अॼु ईद इन्हनि सां गॾु मल्हायूं था असां अवां बि नाज़रीन ॾिसो त असांजे हिन टाइम न्यूज़ जी बहितरीनु स्क्रीन जे ज़रिए तव्हां कहिड़नि शख़्सनि सां ईद था मल्हायो सो मां बल्कि चवंदसि त ही उहा शख़्सियत आहे जेका एक्ट जी त मदर आहे पर मां चवंदसि असां सभिनीनि जी बि मदर आहे ॾाढो प्यार ॾाढी बहितरीनु शख़्सियत ॾाढी मिठी शख़्सियत असांजी पंहिंजी शबीरा चना साहिबा असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम अल्लाह साईं ख़ुशि रखेव सदाईं ख़ुशि हुजो ईद जूं मुबारक मुंहिंजी तरफ़ां बि ख़ैर मुबारक ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम जेके बि ॾिसनि था उन्हनि सभिनी खे ईद जूं मुबारकूं हुजनि अल्लाह साईं करे जग जहान खे ख़ुशियूं नसीब थियनि गमन दुखन खां रब्बुल आलमीन पनाह में रखे हर ॾींहुं हर वक़्तु ज़िंदगीअ जो हर सेकंड ईद जे बराबरि हुजे ॾाढो सुठो ऐं उन सां गॾो गॾु असां सां गॾु बहितरीनु शख़्सियत ॿी बि आहे ऐं उन्हनि खे वेलकम कयूं आपा शमीम असां सां गॾु आहे आपा कीअं आहियो ईद जूं लख लख वाधायूं अव्हांखे हा ख़ैर मुबारक तव्हांखे बि ईद जी मुबारक हुजे सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जी मुबारक हुजे क्यूट असांजी आपा आहे माशाअल्लाह ॿारड़नि वांगी लॻंदी आहे मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आपा सां गॾु हा बिल्कुलु थर्ड गेस्ट आहिनि ऐं तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि तमामु सुठा डायरेक्टर आहिनि असांजी मीडिया में ऐं ऑल ओवर द मीडिया जेकॾहिं खणी चइजो तमामु सुठो कमु कयो आहे बिल्कुलु ऐं हाणे त अॼुकल्ह सोशल मीडिया ते ॾाढो असां ॾिसो सोशल मीडिया जी बि ॻाल्हि कंदा रहंदासीं पर माना काफ़ी जीअं चैनल्स जी असां ॻाल्हि प्रोफेशनलिज़म जी करे असां ॾिसंदा आहियूं त उहो असां चैनल्स ते ॾिसंदा आहियूं ऐं चैनल ते उन्हनि जा तमामु सुठा कमु थियल आहिनि ऐं उन्हनि में काफ़ी मां त नंढो आहियां जो पाकिस्तान टेलीविज़न खां वठी उन्हनि जो इहो कमु ॾिसी रहियो आहियां पोइ उहो एक्टिंग जे हवाले सां हुजे वरी हाणे असां पाण एक्टर वञी थोरो घणो एक्टिंग कईसीं त उन्हनि में असां उन्हनि खे एज़ अ डायरेक्टर ॾिठोसीं तमामु सुठो टैलेंट आहे असांजे सिंध जो सर असलम भुट्टो साहब अस्सलाम वालेकुम ईद मुबारक वालेकुम ईद मुबारक तव्हां सभिनी खे ऐं मुंहिंजे उन्हनि प्यारनि खे बि जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि जी सर ईद जेका आहे माना जेको ईद जो डे हूंदो आहे माना उनखे तव्हां सेलिब्रेशन जेको आहे स्पेशल को हूंदो आहे तव्हांखे त ईद कीअं करिणो आहे बसि ईद आहे बसि ईद गुज़रे न एक्चुअली ईद नालो आहे ख़ुशियुनि जो ऐं असां उन्हनि ख़ुशियुनि खे पाण बि सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं पंहिंजे भर पासे में जेके माण्हू हूंदा उन्हनि खे बि कोशिशि कंदा आहियूं त पाण सां गॾु सेलिब्रेट करायूं ऐं इहो हिकिड़ो वॾो क्रेडिट हूंदो आहे उन माण्हूअ जो जेको यानी पंहिंजी ख़ुशियुनि में ॿियनि खे शामिल थो करे जी जी तमामु बहितरीनु ऐं ॾाढो सुठो ऐं हिन ईद खे त मल्हाइण जी हक़ीक़ी जेका तरीक़ो आहे या वजह बि इहा ई आहे ऐं आपा तव्हां कीअं ईद मल्हाईंदा हुयो नंढपण में ऐं हाणे कीअं था मल्हायो
नंढपण में त हाणे वधीक मज़ो ईंदो हुयो ईद वठंदा हुआसीं माउ पीउ खां कपिड़ा सब ख़ुशी थींदी हुई हाणे वरी असांजे मथां ज़िम्मेदारियूं हाणे असांजा बच्चा ख़ुशि थींदा आहिनि पहिरियां ईद मल्हाईंदा हुआ हाणे ॿियनि खे मल्हाईंदा माशाल्लाह बच्चनि खे उहे बि ख़ुशि थींदा आहिनि उन्हनि जी ख़ुशियुनि में वरी असां बि ख़ुशि थींदा आहियूं ईद त उहा ई आहे। अच्छा ईद वारे ॾींहुं सुबुह सुबुह सां पहिरियों अमल सइन खां पोइ मिठे खां पोइ कहिड़ो हूंदो आहे महिमाननि जो अचणु या तव्हां केॾा वेंदा आहियो? हा महिमान पहिरियों मूं ॾे ईंदा आहिनि पोइ वरी ॿिए ॾींहं ते वरी मां वेंदी आहियां सावरा मुंहिंजी निणाणुनि या भाइरनि पहिरें ॾींहुं ईंदा आहिनि वरी ॿिए ॾींहुं मां वेंदी आहियां वरी टे ॾींहुं पंहिंजे ॿारनि खे काॾे मिड़ई घुमाइण फिराइण वेंदा आहियूं कंहिं पार्क में। अच्छा असांजी माशाल्लाह अम्मी बि वेठी आहे। अम्मी असां जॾहिं सुबुह सुबुह सां ईद मल्हाईंदा आहियूं त ज़रूरु असां जेको कोशिशि कंदा आहियूं ईद जी नमाज़ खां पोइ त पोइ वञनि वॾनि सां मिलूं वॾनि खां दुआऊं वठूं त तव्हां ॾे त मां सम्झां थी त रश हूंदो। ईद खां अॻु ई मुंहिंजा ॿार पहुची विया हुआ माशाल्लाह ऐं हूअं बि पाड़ो ओड़ो या वेझड़ा जेके बि आहिनि मिट अज़ीज़ फ़ोन ते या कीअं ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अलाह जा शुक्राना अदा कंदी आहियां त रब्बिल आलमीन तो हिन उमिरि में बि मूंखे नवाज़ियो आहे जो हेतिरी मुहबत मिले थी हेतिरो प्यारु मिले थो पियो उहो तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। अच्छा अपा असां जेको इन ॻाल्हि ते बि थोरो कंदासीं त जेके ईद जी जेके ख़र्चियूं मिलंदियूं आहिनि ईदी मिलंदी आहे तव्हां खां अॻु में जेको आहे हिते मौजूदु हुया मीर मोहम्मद लाखो साहब उन्हनि चयो त असांजे दौर में पावलियूं हुयूं चाराना हुया ऐं माना उन्हनि खे असां जमा करे असां हिकिड़ो रुपयो ठाहींदा हुआसीं ऐं उनजी हिकिड़ी तमामु घणी वैल्यू हूंदी। साईं उन वक़्त में जेका मज़दूर जी मज़ूरी हुई उहा हुई 3 रुपया ॾिहाड़ी माना 3 रुपया ॾिहाड़ीअ ते हिसाब कयो त 30 ॾींहंनि जा घणा थींदा 30 ॾींहंनि जा माना 3 रुपया माना हाणे हल चरे सर मां बि रिटायर मास्टर आहियां। 90 रुपया हूंदा हुआ कंहिंजी पघार सम्झो त उहो घर घाट हलंदो हो महिमानदारी थींदी ईदा थींदियूं सभु कुझु पर उहो मुंहिंजी अम्मा पाण बि महिनत कश हुई सिलाई कंदी हुई बर्त भरींदी त उन जे करे अम्मा असांजे लाइ ईद रखंदी हुई त रुपयो मिलंदो हो बाक़ी मामा चाचा ईंदा हुआ त पोइ उहे बि वरी कुझु ॾियनि पोइ 5-7 रुपया ठही वेंदा हुआ यानी उन दौर में असां आसूदा हुयासीं इहा ईद थी 10 रुपया उन दौर में माना काफ़ी पैसा हूंदा। हा 10 रुपया वॾा हा छाजे करे त 10 रुपया जेकॾहिं खणजनि त सॼे ॾींहं जी भाॼी अची वञे टिनि मेलनि जी उन खां पोइ ॿिया बि कुझु जेके ज़रूरत जूं शयूं हुजनि या मसला मसाइल हुजनि हल थी वेंदा। पोइ तव्हां उन ईदीअ खे कहिड़ी शइ में ख़र्च कंदा हुयो मतिलबु कपिड़नि में या खाइण पीअण न ॻाल्हि इहा आहे त ॿार शइ वठण में ख़ुशि शयूं वठंदा हुआसीं पोइ जेकॾहिं अम्मा जन उहो संभाल कंदियूं हुयूं त 2 रुपया 4 उन मां टारे वेंदियूं हुयूं उहा ॿी ॻाल्हि आहे या चवंदी हूं त रखो त पोइ फलाणे हलंदासीं त कमु ईंदव जीअं नानाणनि ॾे वञूं ॾाॾाणनि ॾे घुमण वञूं त पोइ चवंदी हूं हे हिसा करे थी रखां पैसा हाणे हुननि खे जॾहिं 90 रुपया महीनो हुई कमाई त उन महिल जेकॾहिं असां वटि 10 रुपया थी वञनि या 15 रुपया थी वञनि त वॾी ॻाल्हि थी न त पोइ उहो चवंदी हुयूं हे 5 रुपया हाणे खपाए ही 5 रुपया जेके हिन होॾे नानाणे हलंदासीं उते खपाइजांइ हे ॾाॾाणे हलंदासीं पोइ अहिड़ी तरह सां हिसाब करे ॾियनि न त उन ॾींहुं ई घुमाणी ॾेई अचूं नानाणे ऐं ॾाॾाणे वरी वॾा थी वियो त एके ऐं पेके थी हा एके पेके वरी वञूं था त हथूं ॾियणा था पवनि ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं हिते कराचीअ में था रहूं ऐं ईद जे ते वञूं था पिया माइटनि ॾे पंहिंजनि नियाणियुनि ॾे बचनि ॾे या कंहिं ॾे त उते हू ईअं था सम्झनि त हीअ दुबईअ खां आया आहिनि पोइ ॾियण वारो त अलाह आहे जेको जंहिंजे नसीब में आहे पर उहो ॻोठु जेकॾहिं वञिजे थो न त ख़र्चु वधीक लॻी थो वञे थो। असलम साहब हिन दौर में बि ख़र्ची मिलंदी आहे तव्हांखे या रुॻो ॾींदा आहियो ख़र्ची? एक्चुअली दौर जी ॻाल्हि हूंदी आहे हाणे असांजी उहा एज न आहे त असांखे ख़र्ची मिले माना कुझु त वॾा हूंदा न तव्हांजा बि हा पर हींअर वठण मुनासिब न थो हा वठण मुनासिब कोन हींअर कोशिशि हूंदी आहे त ॿियनि खे ॾियूं न के वॾा हूंदा आहिनि न जेके चवंदा आहिनि त तव्हां भले केतिरा बि वॾा थी वञो असां लाइ ॿार आहियो वठो ज़ोरीअ बि ॾींदा अॼुकल्ह इहो न आहे अॼुकल्ह महांगाई जो दौर आहे
हाणे चवनि था तव्हां वॾा थी विया आहियो पाण कमायो था पिया असांखे ॾियो अच्छा असलम भाऊअ जे लाइ हिकिड़ो मां इहो ॻाल्हि कंदसि जी जी त तव्हां तारीफ़ करायो जेसीं ताईं मूंखे यादि आहे त लेखक बि आहे बिल्कुलु ऐं जेको बि कुझु लिखियईं जी जी राइटर बि उहो तमामु सुठो हा राइटर सुठो असल में असांजे लाइ कुझु लिखियो ई न आहे असां कीअं चऊं तव्हां जाओ ई देरि सां त उन में उन जो अच्छा असलम सर तव्हां राइटर आहियो तमामु ख़ूबसूरत राइटर आहियो तमामु सुठो लिखंदा आहियो डायरेक्टर बि आहियो तव्हां जॾहिं बि का शइ लिखंदा आहियो त मां पहिरियों 2 क्वेश्चन आहिनि तव्हां खां हिकिड़ो त तव्हांखे राइटर में घणो मज़ो ईंदो आहे या डायरेक्शन में तव्हांखे तमामु सुठो लॻंदो आहे ॿियो जॾहिं तव्हां राइटिंग कंदा आहियो त कुझु कैरेक्टर माइंड में रखे करे राइट कंदा आहियो बसि तव्हां बसि लिखंदा वेंदा आहियो चवंदा आहिनि जीअं राइटर चवंदा आहिनि हमारी चलती है और चलती चली जाती न एक्चुअली एक्टिंग डायरेक्शन ऐं राइटिंग टेई मुख़्तलिफ़ शोबा आहिनि सही ऐं मुंहिंजे नज़र में ॾाढा ॾुखिया शोबा आहिनि ऐं हर शोबे जो पंहिंजी हिकिड़ी अहमियत हूंदी आहे जेतोणीकि लिखण जो सुवालु आहे त जॾहिं बि मां या को बि लिखारी जॾहिं बि को लिखंदो आहे त उन जे साम्हूं कैरेक्टर्स न हूंदा आहिनि उन जे साम्हूं उन जा उहे किरदार हूंदा आहिनि जेके उहो खणी हलंदो आहे ऐं सॼो फोकस उन ते हूंदो आहे पोइ लिखण खां पोइ उहो माण्हू जेको आहे सोचींदो आहे त हीअ कंहिंखे करणु खपे पर उहो उन लिखारी जो हक़ु न हूंदो आहे उहो उन डायरेक्टर जो हक़ु हूंदो आहे जंहिंखे उहो स्क्रिप्ट ॾींदो कोलैबोरेशन जंहिंखे उहो स्क्रिप्ट ॾींदो त बाबा हीअ स्क्रिप्ट आहे वरी उहो डायरेक्टर उनखे पढ़ंदो उहो पोइ सोचींदो त हीअ फलाणो माण्हू करे सघे थो या फलाणो नथो करे सघे इहो वरी डिसीजन हुनजो हूंदो आहे ऐं वधीक तव्हांजी इन टिनि ऑप्शन में तव्हां चूज़ कंहिंखे घणो कंदा एक्चुअली 3 शुबा मां चयो न 3 शुबा ॾुखिया बि आहिनि ऐं डिफरेंट आहिनि पर मां वधीक प्रिफर कंदो आहियां एक्टिंग खे छो त मां पाण खे एक्टर बहितर फील कंदो आहियां आपा शमीम साहिबा असां सां गॾु आहिनि त आपा तव्हां हिन रमज़ान में इलाही मसरूफ़ रहियो हा बिल्कुलु है न घर में ज़ाहिर आहे रोज़ा रखो वरी सैरी कराए वरी उथूं देरि सां वरी हफ़्तारी ईद वारे ॾींहुं घर में सभ खां पहिरियों तव्हां छा पचाए रखी आया आहियो जेको हली खाऊं हाणे असां हा हली भली सदाई खाओ छा रखी आहे सयूं पचायूं आहिनि छोरा पचाया आहिनि बिरयानी पचाई आहियां इन में को शक न आहे मैडम शमीम जे घर में मां बि काफ़ी रिकॉर्डिंग ते आयो आहियां ऐं उन्हनि जे घर में जॾहिं बि असां रिकॉर्डिंग ते आहियूं त फ्रिज जो त मां उहो ई मां फ्रिज में जेका शइ पई हूंदी आहे खणंदो खाईंदो त पोइ मैडम शमीम जे घर में बि हल्कियूं फुल्कियूं शयूं जेके बि हूंदियूं पाण ई चवंदी जेको दिलि चए तव्हां त इन में को शक न आहे मैडम शमीम जे पर मूंखे ॾुख आहे वरी मूंखे शमीम जो वॾो ॾुख आहे वल क्या थिया हीअं न 2 पकोड़ा को रमज़ान शरीफ़ में मूंखे न को छोलनि जी चपटड़ी खणी का कागज़ में ई रखी ॾे हा तूं प्लेट में रखी ॾे मम्मी न इहा उमेद ई न कजे माना हाणे मां हितां शिफ्ट थी वई आहियां परे थी वई आहियां इहा ॻाल्हि आहे त मोकिले न पई सघां खणी अचण वारो वरी मसला इहे फोटो कढी मोकिले हा हो जेको हीअं कबो आहे पर हाणे को मसलो न आहे आपा हाणे जेको आहे मैडम तव्हांखे जेको आहे ईद जी स्पेशल शइ आहे त स्पेशल शइ पचाए करे ज़रूरु मोकिलींदी आहे तव्हां बसि घर पहुचो ॾिसो कीअं थी पहुचे हाणे ईअं कीअं बाक़ी नेक्स्ट जेको रमज़ान ईद आहे न वरी मूंखे पकी पूरी दिलि जाए ॾे त मां पेस्ट खपायां ॾंद साफ़ कयां न त पूरे ट्यूब जा जेको फैमिली पैक हूंदो आहे 3-350 उहो बि भराईंदी ऐं जेको बुर्श हूंदो आहे उहो बि उचो भराईंदी ख़र्चनि में पइजी वेंदी तव्हांजी जेके सहेलियूं जेके माना यंग एज जूं जेके सहेलियूं आहिनि साहेड़ियूं जेके चवंदा आहियूं असां उन्हनि सां गॾु तव्हांजूं ईदियूं कीअं रहियूं आहिनि ज़बरदस्त तमामु सुठियूं जेके उन्हनि मां कहिड़ी सहेलियूं आहिनि नंढपण जी जेके हाणे बि तव्हां सां मिलंदी हुजनि हा खोड़ मिलंदियूं आहिनि हाणे वई हुयमि लाड़काणे जी जी मुज़फ़र बलोच जे छोकिरे जो या सुनत जो फंक्शन हो अच्छा उते हिकिड़ी मिली उन मूंखे ॿुधायो त मुंहिंजो हूर नालो आहे ऐं मां तव्हां सां गॾु पढ़ंदी हुयसि ईअं पोइ उहे अक्सर ईंदा विया त सुञाण थी वई ॾाढी आसीस ॾाढियूं ॻाल्हियूं सुठियूं थियूं प्यार भरियूं ऐं उहे यादियूं ताज़ा थी वयूं अच्छा असलम साहब जीअं ईदनि जूं पुराणियूं यादूं आहिनि उन्हनि खे गॾु खणी हलिजे या अॻे वधिजे नयूं यादियूं ठाहिजनि नयूं रिवायतूं ठाहिजनि नवां तरीक़ा ॾिसो एक्चुअली जेकॾहिं इंसान खे ज़िंदा रहणो आहे ऐं अॻिते वधिणो आहे त पोइ उहो जेके पोयूं ॻाल्हियूं आहिनि जेको माज़ी आहे उनखे माण्हू विसारे ऐं नवां क़दम खणे मौजूदा हालात खे ॾिसे जीअं अॻिते वधीक माण्हू खे जेको राह मिलंदी त उहो कंदो पोइते वारा माण्हू न ॾिसे माना कामयाबी जो तरीक़ो बि इहो ई आहे पर जेके वॾा रिवायतूं हलाए विया आहिनि
ईदनि जूं थी वयूं या एॾे वॾनि ॾींहंनि जूं जेके बि ईद त्योहारुनि ते थींदियूं आहिनि, छा उन्हनि खे ख़तमु करे नई आणे था सघूं या इहो सही आहे या उन ई रिवायतुनि खे? रिवायतूं त साॻी हूंदियूं आहिनि न, जीअं हाणे तव्हांखे फ़र्ज़ु कर कुर्बानी करणी आहे त तव्हां कुर्बानी ई कंदव। हीअ असांजी मिठी ईद आहे, सयूं आहिनि, मिठाई आहे या शीर कोरमो आहे, माण्हू उहे रिवायतूं त उहे ई हलंदियूं। मां माण्हुनि जे ज़हन जी ॻाल्हि थो कयां त माण्हू जो ज़हन जेको आहे सो उहो हमेशह हिकिड़ी नई शइ ॾे गामज़न हुजे, न की हू पोइनि शयुनि खे ॾिसे। पर असलम सर हर कंहिंजो पंहिंजो परसेप्शन आहे, हर कंहिंजो पोइ ईअं नथो लॻे त हर कंहिंजो पंहिंजो माइंड आहे। जीअं तव्हां जीअं हिकु ॻाल्हि चओ था, असां घणनि माण्हुनि खे माफ़ु करे छॾींदा आहियूं, हिकिड़ी मिसाल आहे, वरी उन्हनि जी उहा ई नियत हूंदी आहे, उहा ई साॻी हरकतूं कंदा आहिनि, वरी हर्ट करण जी कोशिशि कंदा आहिनि। जीअं ईद ते असां माण्हुनि खे माफ़ु था करे छॾियूं, पर उन्हनि जे माइंड में इहा शइ हूंदी आहे त कयो अथई त वरी मां न छॾींदुमि। न, उहो एक्चुअली चंद माण्हू जेके हिकिड़ी सर्कल में पिया घुमंदा आहिनि, बेड माइंड। हा, त उन्हनि खे उहा जॻह न मिलंदी आहे त उतां ॿाहिरि निकिरूं। बाक़ी त ऑल ओवर द वर्ल्ड जेकी सोसाइटी आहे उहा हमेशह जेको आहे सुठाई जी तरफ़ ई रही, चङाई तरफ़ वेंदी आहे ऐं अॻिते वेंदी आहे, पुठिते कोन वेंदी आहे। पर मुंहिंजी नज़र में केरु इंसानु कंहिंखे माफ़ु थो करे छॾे ऐं उहो इंसानु पोइ बि वरी ओड़ो ई अमल थो करे त मुंहिंजी नज़र में उहो पाण बदनसीब आहे। ईअं आहे, मां ग़लति थी चवां? तव्हां जेकॾहिं कंहिं इंसान खे माफ़ु था करे छॾियो, उहो वरी बि ओड़ी हरकत करे त उहो बदनसीब थियो न? उनजी बदनसीबी आहे, छो त तव्हां ॿीहर उनखे माफ़ु न कंदव। त हे मुहबतूं ख़ुशियूं साह जे ज़रिए सां ॿधल आहिनि। ओ इहा ॻाल्हि हयाती विगोड़ में गुज़री वञे त इहो फ़ाइदो कोन्हे। जेकॾहिं इहे पल ख़ुशीअ में गुज़ारजनि त सुठो। अञा बहितर। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त भई कोई बि माण्हू आहे जंहिंसां थोरो तहसुब आहे, हू काथे आहे, छा पियो करे, अलाए ईद मल्हाए पियो, अलाए न, अलाए माइटनि सां मिलण वियो, कहिड़ा खाधा खाधई, छा कयूं, पंहिंजे कमनि कारनि में। मां हिते पंहिंजो पाण खे विलोड़ियां, पंहिंजे ख़ुशियुनि जा पल जेके आहिनि उहे विगोड़ में विञाए छॾियां त हीअं कयासीं, हीअं कयासीं, हीअं कयासीं। इन हीअं करण खां छो न अलाह खां दुआ घुरिजे त रब्बुल आलमीन तोखे बि ज़िंदगी ॾिनी अथई, अॻिते बि तूं महिरबानियूं पंहिंजूं क़ाइमु दाइमु रखंदे त उहो भलो। या पंहिंजा बच्चा आहिनि या माहौल आहे या जेके बि मिलण वारियूं अचनि, उन्हनि सां खिली ॻाल्हायां, उन्हनि खे ख़ुशियूं ॾियां, उन्हनि खां ख़ुशियूं हासिलु कयां, त इहे पल असांजा जेके आहिनि ॾाढा ख़ूबसूरत गुज़रंदा। शमीम खां पुछूं न त ईअं रिवायती तौर ते त ॾिसो, असां 3 दफ़ा हर इंसान खे चवंदा आहियूं माफ़ु कजे, 3 दफ़ो। अगरि 4थे दफ़े बि माफ़ु करणु, हर दफ़े तव्हां माफ़ु करण ई बहितर सम्झो था या न? न, जेके नथो मुड़े त पोइ बसि चुप करे वेही रहे। इंसान पंहिंजा पेर पुठिते करे। माफ़ी दुकान आहे, हिकु दफ़ो ई माफ़, ॿ दफ़ा ई माफ़। ॾिसो न, हिन ईद ते असां रुठलनि खे परचाईंदा आहियूं न, आपा रुठलनि खे बि परचाइबो आहे न हिन ईद ते। हा बिल्कुलु। त उन्हनि खे हर दफ़े बि परचायूं या न? परचाइण कोशिशि त कजे परचाइण जी, नथा परचनि त पोइ भला छॾे ॾिजे, पंहिंजे ख़र्चे ते ख़ुशि हुजनि। आहे त ईद आहे, पर हाणे ॻाल्हियूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो विच ते हिकिड़ी दीवार आहे या 2 कमरा आहिनि, विच ते अङण बि हिकु आहे। भाउ जे घर में परचाइण नथो वञे, भेण जे घर नथी वञे। अॻे असां जॾहिं नंढा हुआसीं त ॾिसंदा हुआसीं त हेॾां सिरा चवंदियूं हुयूं मायूं वेठियूं त उतां ई चवंदा हुआ उथो चो छोकिरियूं हलो 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 हलो, त उहे न्याणियूं वठी उन्हनि जे घर वेंदा हुआ ऐं न्याणीअ खे इज़त एतिरी ॾिनी वेंदी हुई जीअं क़ुरान मजीद खे। क़ुरान मजीद वेंदो आहे कंहिं मेड़ त हू उनखे पोती पहिराईंदा आहिनि, मिठाई विराईंदा आहिनि। न्याणीअ खे बि रओ पोती ॾिनो वेंदो हो या रुपयो 2 बि हथ ते रखंदा हुआ त न्याणी हथे सखणी न वञे, दर ते आई आहे, इहो अलाह जो ॼण हिकिड़ो गुनाह सम्झंदा, गुनाह थींदो। हा बिल्कुलु। पर हाणे भाउ हीअं वेठा आहिनि त चई अचे न त ॿुधायो, मां हाणे वञी तो मेड़ में थकियासीं पियो। अच्छा, इहो आपा नफ़्सा नफ़्सी जे दौर जे करे आहे या असांजे मुआशरे में इहो को माना को जिद्दत आहे या भॼ भॼा लॻी पई आहे? हिकु न, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। हिकिड़ी माउ बच्चा ॼणे थी पई, उनखे उमेदु आहे त मुंहिंजे हिननि 5 पुटनि मां या 2 पुटनि मां हिकिड़ो सुधरी पियो त हुन ॿिए खे बि खणी वेंदो। जेकॾहिं पीउ गुज़ारे वियो अथनि त हे भाइर अथनि, न्याणियुनि जी सार लहंदा, पर पोइ जॾहिं रिश्तेदारियूं थियूं थियनि पियूं, ॻाल्हियूं थियूं थियनि, इन खे चइजे त बुर्दबारी करणु घुरिजे, बर्दाश्त करणु घुरिजे ऐं उनखे जेको इग्नोर था चऊं पिया उहो करणु घुरिजे, माना दरगुज़र करणु घुरिजे, ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ करे छॾे। हा, जेकॾहिं हिकिड़ो तेज़ीअ में थो अचे त ॿियो थोरो सब्र खां झको थिए। सब्र सां ऐं हमेशह हिक ॿिए सां ॻांढा पे ॻंढण जी कजे।
ईअं न त हुन जेकॾहिं हिकु लफ़्ज़ चयो आहे त मां 5 ॿुधाए चयो मां चयो कार्ड कढां त न, जॾहिं हिक ॿिए जी काड़ रिहाण कढबी, जॾहिं हिक ॿिए सां मुहबतुनि जो सिलसिलो जारी रखिबो त पोइ इहे चवंदा आहिनि हू जहिड़े तूं झको थी मतां रुठो न रहिजी वञे, बसि इहे ई ॻाल्हियूं आहिनि। ॿी ॻाल्हि वधी थी वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त भाइर भाउनि सां मिटरी माइटरी था कनि, पंहिंजे बचनि खे सम्झायो, हुननि खे पुटनि खे पंहिंजा त धीउनि खे पंहिंजा वारस सम्झाइनि त बाबा हिन रिश्ते खे टोड़णो न आहे, निभायो, ईअं न थिए त उहो ॾेराणी ही मूंसां विड़ी हुई न हाणे धीउ वती तमास हाणे अहिड़ा थी ॾचा ॾियां इहो ग़लति शइ आहे। पोइ पुट खे मछराइणो या घर में विगोड़ विझणु या हरू भरू बि उहा नोह थाव धोई रखे त वरी उनखे मेरो करे छॾणो, या नोह अचे थी त उन खे बि न्याणीअ खे ताक़ीद कजे त अमा मूंखे हिकिड़ी माउ खे छॾे थी वञे, ॿी माउ तमामु ख़ूबसूरत ख़्यालु रखिजांइ, रिश्तनि जो ख़्यालु रखिजांइ, कॾहिं बि नियत मेरी न कजाए, हुनखे ईअं चई मोकिले। तमामु ख़ूबसूरत मैसेज ॾिनो तव्हां, ऐं हिन में तव्हांजो मैसेज बि हुयो, तव्हांजी ख़ूबसूरत ॻाल्हि बि हुई, ऐं जेके यंगस्टर्स आहिनि असांखे बि तमामु तव्हां सिखण में मिलंदो आहे इंशाअल्लाह। बसि अलाह करे कंहिंखे सम्झ में असरु आयो हुजे। असलम साहब खे इलाही सम्झ में अची वई आहे तव्हांजी ॻाल्हि। मां भाॼाईअ खां पुछण वेंदमि, मां सम्झो अथई कि कोई बिगड़ी वियो न असरु थियो अथसि। सर तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज इहो आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजियूं ख़ुशियूं सेलिब्रेट कयो त पंहिंजे ओसे पासे ज़रूरु ॾिसो त मथां को रहिजी न वियो हुजे। ॾाढी सुठी ॻाल्हि, बिल्कुलु। ऐं लखनि जी ॻाल्हि ऐं थोरी ॻाल्हि, आपा शमीम तव्हां को मैसेज ॾियो। मुंहिंजो मैसेज इहो ई आहे जेको असलम ॾिनो त ग़रीबनि जो ख़्यालु रखो, पाण खां जेकी घटि जेके वेझा माइट आहिनि बिल्कुलु उन्हनि जो ख़्यालु रखो, ईअं न उन्हनि खे इग्नोर न कयो। अरे ॻाल्हि त ॿुधो, मां कहिड़ो जहिड़ा थी कयां पई, मां बि त ग़रीब आहियां, पासे में वेठी आहियां, करची त ख़्यालु रखियो थी, अलाह ख़ैर कंदो दी तव्हां हीअं थी त पकोड़ो न आयो, छोलो न आयो, 500 को 1000 ॾींदो आहे त ईद जो ॾींहुं आहे, हाणे हिते आया आहिनि ईद ते घर हाणे वॾी थी, हाणे ग़रीबनि जो ख़्यालु कजे, मां कहिड़ी ग़रीब थी वेठी आहियां। थैंक यू सो मच आपा, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, टाइम न्यूज़ खे तव्हां टाइम ॾिनो। मैडम तव्हांजो बि तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं तव्हां। टाइम न्यूज़ जे हवाले सां जी टाइम न्यूज़ जे हवाले सां इहा ॻाल्हि कंदसि त ॾिसो टाइम न्यूज़ खे अगरि जेकॾहिं केरु टाइम न ॾिए त उनजी ईद न लॻंदी आहे। हाणे तव्हांखे लॻे थो न ईद मज़ो अचे पियो। आई एम वेरी ग्लेड टू बी हियर, तमामु ख़ुशी थी रही आहे जो असां टाइम न्यूज़ जो हिसो आहियूं, ऐं टाइम न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन खे असां होस्ट करे रहिया आहियूं। एतिरा ख़ूबसूरत टैलेंटेड ऐं बहितरीन आर्टिस्ट सां गॾु असांजी कचेरी रहिया आहियूं। थैंक यू सो मच, तव्हां सभिनी जो वरी आयो। असां वरी हलूं था ब्रेक जी तरफ़, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था नए महिमाननि सां गॾु, काॾे न वञिजो, अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। ऐं असां तव्हांखे स्पेशल ट्रांसमिशन में जेका टाइम न्यूज़ ते तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदीद चऊं था ऐं दिलि जी गहराइनि सां वरी दिली ईद मुबारक पेश कयूं था। मूंसां गॾु मुंहिंजा को होस्ट मौजूदु आहिनि सुमेर भुट्टो साहब। अस्सलाम वालेकुम दोस्तो, छा हाल आहे, कीअं आहियो? उमेद त तव्हां सभिनीनि जी इहा ईद ॾाढी सुठी गुज़रंदी हूंदी। इहा मिठी ईद आहे ऐं मिठड़नि माण्हुनि सां ई गॾिजी इहा मल्हाई वेंदी आहे। सभई दोस्त हिन में पूरी इन ट्रांसमिशन जे ज़रिए तव्हां सभिनीनि जो थैंक यू था कयूं असां सां गॾु। जी जीअं त तव्हां प्रीवियस सेगमेंट ॾिठा, उन में असांजा गेस्ट आयल हुआ, तमामु सुठा आर्टिस्ट हुया, तमामु सुठा उन्हनि कमु कयो आहे। हाणे जेके असांजा गेस्ट आहिनि तमामु बहितरीनु गेस्ट आहिनि, तमामु सीनियर आर्टिस्ट, तमामु सीनियर राइटर, तमामु सीनियर लेखक आहिनि ऐं तमामु सुठो हू कमु कंदा रहिया आहिनि, करे रहिया आहिनि। ऐं असांजी दुआऊं आहिनि त उहे बि असां सां गॾु नेक्स्ट जेके साल आहिनि, नेक्स्ट जेके ईयर्स जेके अचण वारा आहिनि, उन्हनि में बि उन्हनि जी ख़िदमत असांजे लाइ ज़रूरु रहंदियूं। असां सां गॾु तमामु प्यारा, ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु गेस्ट मौजूदु आहिनि ऐं जंहिंजो तारुफ़ त मां हाणे साईं जो शाइरीअ सां तमामु सुठी जेका सो जिते जिते शाइरी का न का ईंदी उते उते साईं जो ज़िक्र ज़रूरु थींदो। सर हाणे जिते जिते तबसुम टाइटल लॻी थो वञे उते ॿार खे ख़बर पइजी थी वञे त साईं वधीक ख़ुशी आहे त मां पंहिंजनि सां गॾु आहियां। थैंक यू ऐं ईद ॾियारे ते सभई हीअ मिठाई अलाए खाइण जे लाइ सर बिल्कुलु 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 मिठाई खारायो, शुगर त न आहे न सर। मूंखां पोइ वरी मनान अब्बासी साहब जन इहे खाइनि, हुनजे लाइ रस्तो थो खोले। बिल्कुलु असां सां गॾु ॿिया बि गेस्ट मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी तारीफ़, आर्टिस्टनि जी तारीफ़ त हूअं मां अॻे न लॻे इहा ॻाल्हि इन करे चई रहियो आहियां
छो जो आर्टिस्ट हूअं ई माशाल्लाह सां एॾा मशहूरु हूंदा आहिनि जो हुनजो नालो वठण जी का ज़रूरत न हूंदी आहे, बट असां सां गॾु तमामु ख़ूबसूरत, तमामु दिलनशीं, तमामु प्यारी आपा नसरीन नाज़ बि हिते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। तव्हां सभिनीनि खे ईद मुबारक। ऐं जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि तव्हांखे ईद मुबारक। माशाल्लाह माशाल्लाह सभु अॼु चमकनि पिया, ॿार बच्चा सभु ख़र्ची थोरी देरि खां पोइ मिलनि। तव्हां बि घटि नथा चमको, तव्हां बि बाक़ाइदे चमको था अॼु जाॾा काॾा। बिल्कुलु ईअं त लॻे थो मूंखे अॼु सितारनि जो लिबास ओढ़े मां वधीक चमकी वई आहियां जो माशाल्लाह अलाए केतिरनि सालनि खां पोइ तव्हांखे ॾिठो आहे। थैंक यू कसम सां माना उहे यादूं उहे ॻाल्हियूं सभु आॾो पियूं अचनि। ऐं तव्हांखे त ॻोल्हींदा रहंदा हुआसीं किथे, पर हाणे तव्हां ॿुधायो शिफ्ट ई दुबई थी विया आहियो। बस आप छा कयूं जेका सो ज़ोहेब सां माशाल्लाह। ऐं वॾी ख़ुशी मूंखे थी आहे अब्दुल गफ़ार तबस्सुम सां गॾु, छो जो इन्हनि सां तमामु घणो असांजो साथ रहियो आहे। माना ईअं सम्झो त आहियूं त सभु फैमिली मेंबर, पर हिननि सां तमामु घणो असांजो फैमिली टर्म्स। पर छा हिकिड़ी फिल्म असां गॾु कई हुई बरसाति जी राति, जंहिंमें माशाल्लाह गफ़ार साहब हीरो लीडिंग कैरेक्टर गफ़ार साहब ये तो नओ इंकिशाफ जो थे अॼु बिल्कुल बिल्कुल। ऐं अॼु असांजे ॾींहं ताईं नाज़रीन उहे खे गाना तमामु घटि ख़बर आहे त साईं जेका सो एक्टिंग बि कई आहे ऐं लीडिंग रोल बि कया ज़बरदस्त कई, ज़बरदस्त माशाल्लाह। पाण ई फिल्म जा जेके हुआ मुंहिंजे ख़्याल में राइटर बि तव्हां न, राइटर तव्हां न हुयो, बाक़ी रशीद साबिर जी। साईं जो म्यूज़िक साईं जो हूंदो, मे बि गाना साईं लिखिया हुआ, ख़र्चो बि साईं जो हुयो। खर्चे जा बि भरम कुर्बान सुमरो कुर्बान गुज़ारिया, उन्हनि जो शौक़ु फाइनेंस उन्हनि जी ख़िदमत त आहिनि न। माना महसूस न थियो त कंहिंजो ख़र्च आहे केरु महसूस न थियो। जी दोस्तों कचहरी जारी रहंदी। असां सां गॾु जेके आहिनि तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट मौजूदु आहिनि, जेके जंहिंमें कॉमेडी जी ॻाल्हि कजे त छा उन्हनि जी कॉमेडी आहे, उन्हनि जी एक्टिंग जी ॻाल्हि कजे त छा उन्हनि जी एक्टिंग आहे, उन्हनि जी डायरेक्शन जी ॻाल्हि कजे त छा उन्हनि जी डायरेक्शन आहे। राइटर बि तमामु सुठा आहिनि असां सां गॾु मौजूदु आहिनि। वन मैन शो चई सघो था तव्हां। असां सां गॾु मामा लालू असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, ईद जूं तमामु घणियूं ख़ैर मुबारक। छो जो तव्हां ॿई ॼणा हाणे चोॾीअ जे चंड वांगुरु प्रोग्राम में उतरी आया। इहे ई त तव्हांजा जुमिला आहिनि जो एॾो वॾो हिनखे तारीख़ में तव्हांजे लाइ चवणो पियो। न असल में ॾिसो, जिते मोहबत हूंदी आहे मामा उते पाणी चकमक वांगुरु मक़नातीसी कुवत। हाणे मां सर तबस्सुम साहब जे साम्हूं छा लफ़्ज़ उहे मां पंहिंजा कन बंदि कया था ॻाल्हाए, पर हिकिड़ी मक़नातीसी ताक़त हूंदी आहे जेका माण्हुनि खे अॼु ईद जो ॾिणु आहे। माण्हुनि खे हिन ॾिण ते नंढे खां वठी वॾे ताईं हर माण्हूअ खे ईद जी ख़ुशी थिए थी। भलारी ईद आहे असांजे लाइ, बरकतुनि वारी रहमतुनि वारे महीने जी ईद आहे असांजे लाइ। पर हिन ईद जी ट्रांसमिशन में टाइम न्यूज़ ते जेकॾहिं असीं आया बि आहियूं, ऐं उन्हनि सभिनी ख़ुशियुनि में असांखे वॾी ॿी बि हिकिड़ी ख़ुशी थी आहे। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब सां कचहरी करे मां सोशल मीडिया ते साईं जा फोटोज़ जॾहिं ॾिसां पियो त मूंखे तबस्सुम साहब जी जवानी जा उहे ॾींहं यादि अचनि। बाबा जवान आहे अञा। माशाल्लाह। पाण जॾहिं नंढड़ा हूंदा त टेलीविजन ते होस्ट प्रोग्राम सिधो चओ न त असांखे पंहिंजे नंढपण जा ॾींहं यादि। तबस्सुम साहब जी उहा जवानी, उहे ॾींहं जेके तबस्सुम साहब जे मूसीक़ी जा खोड़ सातरा प्रोग्राम पाण टेलीविजन ते होस्ट बि कयूं। ख़ुसूसन जेका नसरीन ॻाल्हि कई आहे बरसाति जी राति, उनमें हिकिड़ो ड्यूट कलर गानो आहे, हाणे बि सोशल मीडिया ते हलंदो आहे। आ गॾिजी हलूं आसमां खां वठी ज़मीन जे तहनि ताईं। राइटर ऐं पोएट जेके आहिनि तमामु वॾी ॻाल्हि हूंदा आहिनि। उहो अलाही कीअं त यानी लफ़्ज़नि जे समुंड में अंदरि हिकिड़ी गहराईअ में घुत हणी उतां मोती कढी ईंदा आहिनि असांखे त उन्हनि जी। बिल्कुलु। अच्छा सर, तव्हां खां हिकिड़ो क्वेश्चन मां पुछंदुमि। सिंध हिकिड़ो सवाल पुछो। हिकिड़ो सवाल मां तव्हां खां पुछणु चाहियां थो त हा इहा ई ॻाल्हि आहे न, जॾहिं होस्ट जे साम्हूं जॾहिं वेहंदा आहिनि। जी बिल्कुलु, तव्हां करेक्ट कयो। थैंक यू सो मच फॉर दिस। तव्हां सिंध खां वठी US ताणी जेको सफ़र तव्हांजो रहियो आहे, इन में शाइरी बि तव्हांजो एतिरो पीछो कयो आहे या शाइरी उन खां वधीक तव्हां कंदा रहिया आहियो? पीछो मां शाइरी तव्हां भॻायो, तव्हां डोड़ो पिया, शाइरी तव्हांजे पोयां ई डोड़ंदी पिया। छो जो शाइरी त सर जे पोयां ज़रूरु भरंदी हूंदी, लफ़्ज़ चवां त शाइरी ऐं मां अलॻि आहियूं ई न। अच्छा बिल्कुलु, इहा त सही आहे। जीअं वेठी आहे आपा नसरीन जन वेठा त ईअं जीअं कंहिंखे
दाज ॾेई छॾिजे हा ॾींहुं त हीअ दाज मिलियल आहे हुनखे निभाइण जी कोशिशि कयां थो बचा ज़बरदस्त ॾींहुं राति हे हो जेको आहे मां हुनखे सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पर दुनिया जा जेके मसइला दुख सूर आहे उहो सभु वॾी ॻाल्हि आहे शाइरी करणु सर नंढपण जी ईद ऐं हींअर जी ईद में कहिड़ो फ़र्क़ु था ॾिसो नंढपण जी ईद में जेको ख़ुशियूं ऐं जेके हूंदा हुआसीं त उहे ख़ुशियुनि जे ॾींहं ते अॻे बाबा अमर खां ख़र्ची वठंदा हुआ अॼु मुहताज ऐं ॾिसूं था दापा नसीन ख़र्ची कॾहिं थी ॾे मामा लालू इहो फ़र्क़ु आहे सर हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे ॿुधाइजो त छा तव्हांखे हाणे हिन दफ़े में ईद न मिलंदी आहे ईदी न मिलंदी आहे कोई अहिड़ो आहे जेको तव्हांखे ईदी ॾींदो हुजे सॼी सिंध सॼी एॾो प्यार एॾी मुहबतूं जेके जंहिंजो अनमोल ख़ज़ानो आहे न ऐं उहे मेड़े वठंदो आहे हूअं त हमेशह मेड़ींदो आहे पर हर वक़्त में त ऐं सर नंढे हूंदे ईद जे ॾींहं ते सभिनीनि खां तव्हांजी जेका पसंदीदा डिश हुई उहा कहिड़ी हुई जेका तव्हां ज़ोरीअ बि माना खसे बि खाईंदा हुया हाणे मूंखे यादि त न आहे पर इहो यादि आहे त खाईंदो ज़रूरु हाणे छा खाईंदो यादि न आहे वणंदी सभु शइ जेका घर में हूंदी अॻे ॾिसो हाणे जेके हिन वक़्तु जेके ईअं खणी चइजे त लवाज़मात आहिनि न या फॉर्मल तकल्लुफ़ खाइण में उथण में वेहण में सादी ज़िंदगी हूंदी हुई बिल्कुलु सादी अचबो हो ईद ते वञिबो हो ईदगाह ॾे अमर खे चइबो अमर सयूं हा न वरी मोटी अचिबो सयूं खाइबियूं जेको वरी इहे जेको हाणे हीअ जेके जेके लवाज़मात दुनिया में आहिनि ऐं उन सादगी में जेको मज़ो हो अब्दुल मनान साहिब खां बि पुछो ऐं सभिनी खां आपा खां त केॾो मज़ो हो हीउ माण्हू सॼो अचे इन में पियो आहे ऐं उन में जेको माशी तौरु दॿाउ पए थो न त उहो ईद जे ख़ुशियुनि खे बि इलाही घटि नंढड़े ॿारनि खे त ख़बर न आहे त उहो माउ पीउ कीअं उनजे लाइ करे थो पियो छो त हिन वक़्तु दौर ॿिया आहिनि पर अॻे बिल्कुलु चाराना लाइ रुपयो ख़र्ची में वॾे जेका ख़र्ची हूंदी सा वॾी ॻाल्हि तमामु हुन रुपए में टके ऐं आने में झोल भरींदा हुआसीं भुॻड़नि ऐं नकुल जो त उहो दौर सुठा गुज़री वियासीं हाणे मामा लालू खां हिकिड़ी ॻाल्हि पुछो मामा लालू खां हिकिड़ी ॻाल्हि पुछो मामा केतिरनि ॿारनि खां ईद जी ख़र्ची खसी तव्हां नंढे हूंदे खसी हींअर त थोरो रखिजे न हींअर त नंढपण में पहिरीं ॻाल्हि आहे त ईद जी जेका ख़र्ची आहे न उहा खसे वठण वारो अमल कोन्हे को या ख़बर आहे त मिलंदी न मामा तव्हांखे जुमिलो पंहिंजो वराए ॿुधायां त ईद जे ॾींहं ते नंढे हूंदे तव्हां केतिरनि ॿारनि खां ईदी खसी शरारती ॿार जी हैसियत सां जेॾी महिल छा थींदो त तोखे घणा मिलिया हाणे बीठासीं बाबे ॾिनी मूंखे रुपयो कढी ॾिनई अने ॿिए खे 18 कढी ॾिनई वरी ॿिए खे 2 रुपया ॾिनई हुनखे 3 रुपया ॾिनी पोइ तोखे वधीक छो हुनखे छो ॾिनी अथई पोइ हुनखां मां लाज़िमन मजबूर थी खसी त तूं मूंखे रुपयो तोखे 2 रुपया छो रुपयो मूंखे बि ॾियो ऐं तव्हांखे ॾिसी लॻे बि थो त तव्हां खसींदा हूंदव पंहिंजनि भाइरनि खां त अलावा पर मां ॿियनि दोस्तनि जी बि ॻाल्हि पई कई बाबा अक्सर छा आहे त ईद में जेके ॿार हूंदा आहिनि उहे पंहिंजूं ख़र्चूं गॾु कंदा आहिनि ऐं ॾेखारींदा आहिनि ॿियो माज़ीअ जी सादगी ऐं हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत डिश हुन ज़माने में ठहंदो सयुनि जो ज़िक्र निकितो आहे हाणे त असांखे ठहियल ठुकियल मिलनि थियूं पर असांखे उहो वक़्तु यादि आहे जॾहिं असांजी अमा अटो पाण ॻोहे सयूं ठाहींदा हुया पाण असां बाबा खट जी वाॻण में तख़्ते वारी मशीन उते ॿधी पोइ असांखे मथे चाढ़े विहारींदी पोइ पाण अटो विझंदी असां उहो वरी खट ते ई उनखे सुकाइण जे लाइ रखंदा तवसुम साहब सचे घीअ में थाल में विझी वरी काठ जी जेको अहिड़े क़िस्म जी हुंदी ई असां बि ॾिठासीं ऐं गुड़ जी मिठाई ये असां बि ॾिठासीं ये ताहिरियूं असां बि ॾिठियूंसीं इनखे मथां खट सां ॿधी ऐं हेठों हथ सां ईअं अलॻि कंदा हुया वरी पोइ उनखे ॻोठनि में त अञा बि आहे न ॻोठनि में इहे त मोमेंट्स आहिनि परफेक्ट मोमेंट्स आहिनि जेके तव्हांखे अॼु ताईं यादि आहिनि एॾो दिलि सां तव्हां हुनखे रिमाइंड करे रहिया आपा नसीन खां पुछूं त आपा खे पहिरीं वॾे में वॾी ख़र्ची कंहिंजी यादि आहे त किथां मिली इहा माना ऐं सुबुह साणी सयूं घरां खणंदी हुयसि पहिरीं सयूं ॾे पोइ
पाड़े में वेंदी हुअसि। वॾे मां वॾी ख़र्ची मुंहिंजी अम्मा जी दोस्त आहे मासी सिद्दीका, हाणे उहा न आहे, उन ख़र्ची ॾिनी हुई मूंखे तंहिं वक़्त में 10 रुपया। अच्छा, 10 रुपया वॾी ॻाल्हि हुई, ज़बरदस्त ज़बरदस्त, 10 रुपया वॾी ॻाल्हि। एॾी पई ख़ुशि थियां, उन खे ॿधां पई, लिकायां पई त को मूंखां खसे न वञे। माना इहो हिकिड़े क़िस्म जो छा चवां मां फॉर्मूलो चवां या तरीक़ो चवां त सयूं खणी वञणु मेन जेको बीठा हूंदा हुआसीं जेसीं मक़सदु जेको हुयो उहो ख़र्ची वठणु हुयो त मां सयूं ॾींदुमि मूंखे ख़र्ची मिलंदी। आपा वरी एॾी ब्यूटीफुल छोकिरी माना हुन दौर में हूंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे बि आहे, मूंखे ॾिठो हुयो, लॻे थो मूंखे महसूस थो थिए छो जो तव्हां सां गॾु असां कमु कयो आहे, डेफिनेटली तव्हां पंहिंजे असर बि तव्हां कुझु चई रहिया असर था चओ पिया। न न बिल्कुलु असां पाण उन किसनि में पढ़ंदा जीअं फिल्म जो ज़िक्र थियो न त उन फिल्म जे हवाले सां साईं वटि कुझु वधीक यादूं हूंदियूं। न हाणे बि जेकॾहिं सर असांजे मां फिल्मुनि ते बि इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुमि सर, तव्हां बि प्लीज़ जेका असांजी जेका फिल्म इंडस्ट्री आहे इन ते जेको एॾो ध्यानु नथो ॾिनो वञे त तव्हां इन ते छा चवणु चाहींदो? छा आहे त इन में जेको सरहंदी वारा आहिनि न उहे असां वटि जेके सरहंदी वारा जेको जंहिं वटि पैसो आहे त असां वटि हिकिड़ी चवणी आहे त किथे चोर सुञा किथे ढोर सुञा। त हाणे अब्दुल मनान साहिब जिन वेठा आहिनि, स्टेज खां वठी आपा जन वेठा आहिनि, त आहिनि मूंखां नंढा पर इहो सभु स्टेज आहे या तव्हां बि सभई, त उहो जेको आहे उहो असांजो मिज़ाज न ठहियो आहे वॾेरे जो या पैसे हूंद वारे जो, त उहो हिनखे इंडस्ट्री करे वठे, तस्लीम करे। हा बिल्कुलु इंडस्ट्री करे जो न वरितऊं उन जे लेखे, छो त इहो सभु कमु कंदो आहे। हालांकि असीं तहज़ीबी तौर ते सक़ाफ़ती तौर ते दुनिया जे इलाही केतिरनि क़ौमुनि खां वधीक अमीर, पर असां सां हादिसो इहो आहे त असां वटि जेको सरहंदी वारो माण्हू आहे उन जे ज़हन में अञा न आयो आहे त काई इंडस्ट्री आहे ऐं हीउ जेको आहे हिनखे हिमथाइबो। इन मां जेका हिन वक़्तु पाड़ेसरी मुल्क आहिनि या हॉलीवुड जूं जेके फिल्मूं ठहनि थियूं पियूं उहो वॾे में वॾो मुल्क जे आमदनी जो ज़रियो आहिनि फिल्मूं, वॾे में वॾो काफ़ी सारा मुल्कनि जी GDP खे सपोर्ट ते कनि इहे इंडस्ट्रीज़ जेके उन जी जेका आहे आमदनी जो वॾे में वॾो ज़रियो आहे। असां वटि उहो न उहे तसवर जुड़िया ऐं न ठहिया ऐं न वरी असांजा माण्हुनि जा मिज़ाज, असांजे माण्हुनि जा मिज़ाज वक़्ती तौर ते इहे थिएटर ड्रामा आहे उहे उन मां मज़ो त वठंदा, पर इहा इनखे इंडस्ट्री आहे, इन में लॻायो 2 पैसा त उन जा 4 पैसा मिलंदा, उहो कॾहिं बि न ठहियो आहे। ऐं वरी जेकॾहिं जंहिंखे शौक़ु आहे जीअं तव्हां ॿुधायो कुर्बान सुमरो साहिबु जंहिंजी ॻाल्हि कयूं या फज़लमंद भेणियो मुंहिंजो भट्टी साहिबु, त इहे बि अहिड़े क़िस्म जा जेके फाइनेंसर हुआ अॻे या हाणे बि जेके जिन इन इंडस्ट्री ते इन्वेस्ट कयो आहे शौक़ में, ऐं उहे जेके शौक़ वारा माण्हू आहे उहे वीचारा ॾाढी ॾुखे वक़्तु इन हालतुनि में पैसा खणी ईंदा। अहिड़ो सरमाएदार खपे हिन इंडस्ट्री खे ऐं पंहिंजे ॿोलीअ जे फ़रोग़ जे लाइ पंहिंजे, छो त उन में ज़रूरी न आहे त असीं जेके ॿियनि में नियापो ॾिजे थो इंडस्ट्री में फिल्म में, असीं पंहिंजे तहज़ीब जा अलाए कहिड़ा वॾा नियापा ऐं अलाए छा छा दुनिया ते खणी ॾिसो। असां मूंखे यादि थो पए त असांजो जेको जर्मनी जो हिकिड़ो फेस्टिवल थियो वॾो, उन में तव्हां ख़बर न हूंदी दंगी मज दरिया अली बाबा जन जो ड्रामो उहो जॾहिं उते खणी विया डॉक्यूमेंट्री करे उते, त उन जो फर्स्ट अलाए सेकंड प्राइज़ हो सॼी दुनिया में, माशाअल्लाह। ऐं मां ईअं बि ॾिठो आहे त असांखे जेकॾहिं सुठा डायरेक्ट, हा उहो मां फेस्टिवल जी ॻाल्हि कई, ऐं मां जिते रहां हींअर कॾहिं कॾहिं वेंदो आहियां त ह्यूस्टन जे भरिसां बॉर्डर आहे मैक्सिको जो, बिल्कुलु कनेक्टेड बॉर्डर आहिनि, त घणे भाङे उन जूं जेके शयूं रिलियूं रिलका कपिड़ा गोदड़ियूं ऐसी जेको पाईंदो चतियूं लॻे या सभु शयूं साॻियूं आहिनि। इवन मां जॾहिं कॾहिं कॾहिं उन्हनि जी मौसीक़ी ॿुधंदो आहियां वेठो त मूंखे ईअं लॻंदो आहे जेका उन्हनि जी क्लास वारा ॻाइणा आहिनि त लॻंदो आहे त मां ॼण ढोल फ़क़ीर खे थो ॿुधां, माई भाॻी खे थो ॿुधां, मेलोडियूं आहे। त इन्हनि शयुनि खे अॻु भरो असीं दुनिया में कयूं त इन्हनि क़ौमुनि खे इहो सेंस आहे त असीं पंहिंजी दुनिया जी तहज़ीब जो नियापो दुनिया खे कीअं ॾियूं ऐं हिन खे इंडस्ट्री करे कीअं वॾो आमदनी जो ज़रियो आहे।
पर असांजो वॾेरो ॿी सभिनी शयुनि ते ख़र्चु कंदो हिन खे ऐब सम्झंदो ऐं हालांकि पाण ॾींहं राति ऐब में शामिल आहे। न न सर, असांजी इहा दुआ आहे त अलाह करे त असांजे इन्वेस्टर खे इहो अकुलु अचे ऐं उहो सोचे त भई हिकु इंडस्ट्री आहे, अगरि इंडस्ट्री कहिड़े बि मोड़ ते सर्वाइव करे थी त जेके बेनिफिट्स आहिनि या उहे असांखे मिलंदा या असांजे पोयनि खे मिलंदा। बाबा असांजी ॿोली खे मिलंदा, असांजी धरती खे मिलंदा, असांजी तहज़ीबूं असीं जीअं हाणे ॻाल्हियूं कयूंसीं त को ज़मानो हो असीं टके में भुॻड़ा वठंदासीं कंदा ख़र्ची रुपयो, इहो सॼो असांजे सक़ाफ़त जो तहज़ीब जो हिसो आहे। पर इन्हनि शयुनि खे जेके हाणे असीं जेकॾहिं इन स्क्रिप्ट में लिखी ऐं इन्हनि शयुनि खे मटीरियलाइज़ कयूं, उनखे शूट कयूं, सभु कयूं त दुनिया दंग रहिजी वञी त हीअ दुनिया जो कहिड़ो खितो आहे, या असां मोने दड़े खे असीं शूट करियूं, उन्हनि खे असीं उजागर कयूं, इहे सभु शयूं करे सघूं था। पर असांजे सरमाएदार कतई हेॾे कलाकारनि सां या इन ॿोलीअ सां गॾु आहे ई कोन, कॾहिं बि न रहियो आहे। तंहिंजे करे इहो तव्हां हिन टीवी जे हिसाब सां किथे वेही इहे मैसेज ॾींदा रहंदो, नेठ त उनखे सम्झ में ईंदी। तव्हां सर ॾाढी बहितरीनु इहा ॻाल्हि कई आहे त जेके सरमायाकार आहिनि, मेन चीज़ आहे फाइनेंस जी जेके बिल्कुलु सर, मेन शइ फाइनेंस आहे। फाइनेंस अगरि सही टाइम ते या जेके ॾिसी रहिया आहिनि सर जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ थी करे मां बि यकीन ॼाणो एॾो वॾो आमदनी जो ज़रियो आहे, न सिर्फ़ु आमदनी जो ज़रियो आहे, जेकॾहिं हिकु दफ़ो मज़ो चखी ॾिसे न असांजो सरमाएदार। सर मां त अक्सर हिन ते ॻाल्हाईंदो आहियां त अलाह करे त अहिड़ियूं कई सिस्टम थियनि, स्क्रिप्ट सुठा अचनि, एक्टर पाण में मिलनि, सचाई कनि त हिकु इंडस्ट्री जुड़ी पवंदी त हे इलाही वॾो फैम आहे हिते। मां अक्सर जेका ॿोली हींअर जेको असीं कॾहिं कॾहिं ॾिसूं था, उन हक़ीक़त बि आहे, मञण बि खपे त जेको ॿोलीअ खे ज़वाल अचे थो, गाॾड़ थिए थी पई सभु शयूं, पर जेकॾहिं स्क्रिप्ट राइटर गॾु ऐं सरमाएदार गॾु हुजनि त हिकिड़ो काफ़िलो गॾु हुजे, असीं अलाए दुनिया में किथे ॿोली खे खणी वञूं, पंहिंजी तहज़ीब खे किथे खणी वञूं सघूं था। मामा मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुमि त भला ईद ते तव्हां कुझु पाण पचाईंदा आहियो? असां ॿुधो आहे तव्हां ॾाढा ज़बरदस्त माना बोरची बि आहियो। हा बिल्कुलु, छा जे करे जो भैया माण्हू हीअ असां मुसाफ़िर थी रहिया आहियूं सदाईं, काफ़िला काया सभई मुसाफ़िर आहियूं, हिकु ॾींहुं सभिनीनि खे हलणो आहे, ऐं असां ढंढ जा पखी कॾहिं हिन कपर कॾहिं हुन कपर, लाज़मन किथे पंहिंजो पाण खे पचाइणो पवे। ऐं बिल्कुलु उहो पंहिंजे ईअं खणी सम्झो त कॾहिं कॾहिं ज़रूरत आहे ईअं खणी महसूसु करियो त घरवारी खे पासे करे ऐं पाण बीवी तो थोड़ो घड़ी खन स्पेशल डिश न इयो बुधायो था पासे अरे हो पाण पासे थी ता के बि मामा का पूछो जी जी सर त घरवारी के पासे कंदा हो या घरवारी डंडो खणी कोई पचावण चाहे तो ना ता गालायो नी ता असलो मसलो है तो बिल्कुल ये ही खणी दे पर ये डंडे खण वारो मल कोने को पर हुन के थोड़ो हिम्मत अफजाई करना चाहिए ये खुश थे बोल मां हिम्मत अफजाई कया भले सुठो न पचाए पचदी वाह वाह केनो न जबरदस्त पचायो तई सुभाणे भी तू पचाई जा ओ ये करे माता यार ई गाल एतरी तू कढ़ाई ठाईंदी पर मां दे करे टाइम माना हो गाला ना मामा त यार हालत असा सा भी सागी आ पर तो जेडी हिम्मत नथी थे त बुधाए सका बिल्कुल या दाने का मामा कदी है ए असि कदी न था हां बिल्कुल अच्छा आपा ता जी स्पेशलिटी माना ईद वारे डी केड़ी है मतलब ता केड़ी मिठी शे अधिक ठाइंदा आहिन तो सयूं जो सवेरे होती शीर खुरमो शीर खुरमो जी पंजी ये जे खजूर आहिन सही इनन के रात जो मानु पुसाए रखे तो खारकू सही आता हम पकड़ी खारकू माशाल्लाह ये खारकू जे के से रात जो मानु पुसाए रखंदो आहे के खीर में पुसाए रखबियो आहिन पो हुए वेदी सुबह खीर में छोहारा रखबान हुए हां छोहारा खीर छोहारा ये डाडी वडी मशहूर असानी पुरानी डिश है उनके खीर के बॉयल करे छोहारा उन में फोटो उन में विजी काड़े जो ईद नमाज ते वणन पेरी पेरी मानु खाइंदो बिल्कुल इया गाल बिल्कुल दुरुस्त इन में बदकिस्मत है एकड़ो खीर पानी वांगुर थे एकड़े में वरी माओ तो थी वने ये जी छोहारन सा माए सफा घाटो ठई वने गुलाबी कलर पोता ये पाड़े में नींदा ये मिट माइट बिल्कुल ही करे मा दींदी आया
न अॼु बि आपा ईदी जे लाइ वञी ॾींदा आहियो या कोई ॿी ॻाल्हि हाणे किथे मां वेंदी आहियां, हाणे बसि ॿार वेंदा आहिनि ॾेई ईंदा हाणे आहिनि, पर उन्हनि खे ॾिसंदी आहियां। हाणे उहे सोचूं न आहिनि माना त वञी ॾिबो त ईदी मिलंदी। हाणे असां सुमिर भाउ असां इहे प्रोग्राम करे बसि आपा वटि ईंदासीं, जेके ॿुधायूं त इहे ठाहे ईंदासीं असां, पर उन सां गॾु गॾु वरी जेके आहिनि कचहरी। सवेरे मूं ॻाल्हि कई हुई त 20 रुपया ऐं 5000 जॾहिं बि ख़र्ची ॾियो न त चङी तरह ॾिसी पोइ ॾियो, छो जो 20 रुपया माण्हू ॾींदो आहे न त 5000 न हलिया वञनि। 20 रुपए 5000 जो कलर साॻियो अथव। हा 20 रुपया वेड़े रखो, 5000 वेड़े रखो, पासे में तव्हांखे ख़बर। नंढो बि सभिनी खां वधीक मां ईअं ॾिठो वञे त मूंखे त ईदी तव्हां ॾेई सघो था, मां त ॾेई सघां। सुमेर असांजो सभिनी खां नंढो आहे, तोखे त मां कॾहिं खां वठी ॾिसंदी पई अचां। मां आसरो कयां त हाणे उथंदुमि त खीसा भरे तव्हां उथण महिल खीसो संभालजो पंहिंजो। सही सर, ईद जे हवाले सां सर कोई असांखे हिकिड़ो शेर ॿुधायो जेकर याद या को गज़ल हुजे, को शेर हुजे। यादि मूंखे मुंहिंजा इलाही 17-18 किताब यादि घटि बीहंदो आहे, पर कोशिशि कयां थो। मोहबत ते हुजे सर, उहो बि प्यार ते हुजे, उहो बि सही। इहो इमदाद हुसैनी साहिब जो आहे बेटा, मूंखे कुझु बि ॿुधाए। हा सर, कुझु बि। हुन पुछो केतिरो पढ़ियल आहीं, हुन पुछो केतिरो पढ़ियल आहीं, खेसि डिग्री हथनि में ॾेई छॾियमि। ऐं हुन पुछो त केतिरो कढ़ियल आहीं, खेसि सिगरी हथनि में ॾेई छॾियमि। ऐं अञा हिकिड़ो चओ सुठो, पोइ मां सभिनी जो आपा जो वक़्तु खाधो, मामा जो बि वक़्तु खाई वेठुसि, मां न पतसि। न सर, न सोनेरी लफ़्ज़। लोक जा सीना जॾहिं आईना थियनि था पिरी, लोक जा सीना जॾहिं आईना थियनि था पिरी, बुग़्ज़ ऐं कीना बदिलजी नगीना थियनि था पहिरीं। तॾहिं हयात जा तबसुम बाक़ी बचियल सजदा, झुकण बिना ई समझ जन अदा थियनि था। बेहतरीन। मामा तव्हां काफ़ी कमु कयो इंडस्ट्री जे लाइ, फिल्मनि जे लाइ, टीवी जे लाइ। ईद जे मौक़े ते तव्हांजी छा ख़्वाहिश हूंदी आहे त तव्हां कहिड़े क़िस्म जी ट्रांसमिशन खणी अचो नाज़रीन जे लाइ? ईद जे मौक़े ते हमेशह एंटरटेनमेंट, तफ़री ऐं ख़ुशी आहे। ख़ुशी वारे खे ख़ुशी ॾिबी न, छो जो पंहिंजा दर्द दिलि में लिकाए मूं दुनिया खे त खिलायो आहे। वाह वाह, ज़बरदस्त। पंहिंजा दर्द दिलि में लिकाए मूं दुनिया खे त खिलायो आहे, शायदि कुदरत वारे मूंखे इन्ही जे लाइ ठाहियो आहे, पाण ठहिया ई इन जे लाइ। ज़बरदस्त। मामा माना तव्हां बि त शाइर रही चुका आहियो, कुझु यादि अचे थो त के कैसेट्स या कुझु टाइटल सॉन्ग तव्हां बि लिखिया आहिनि? माज़ीअ में सभु खोड़ सातिरो कमु थियल आहे फ़िलहाल। माना वन मैन शो मुंहिंजो चवणु सही हुयो त माना हिकिड़ा ई माण्हू लखाने मट। न मां तव्हांखे ॿुधायां, मां असांजी जेका रफ़ाक़त ऐं निस्बत आहे इलाही सालनि खां, सफ़ा इलाही सालनि खां, छो त असांजो सेंटर हूंदो, मुंहिंजे दादू वेंदो हुओ मंदूर साहिब जो यारे गार घाटो, त असांजे अब्दुल मनान साहिब जो जेको सक़ाफ़त सां वाॻियल या फ़नून लतीफ़ा सां सालनि खां वठी, मां भाई मुछूं बि नंढपिण खां वठी इहो फैलाव मोहबत। मूंखे यादि अचे थो हिकिड़ो दफ़ो मामा लालू कोई कलाम पियो गुनगुनाए ऐं मां हुतां कॉरिडोर में कलाम झुंगारे पियो न, हा झुंगारे पियो, माज़रत सन झुंगारे पियो, मां हुतां क्रॉस कयुमि त जीअं मां हुतां टपां पियो, वरी मां वापसि मोटी आयुसि, हुते अची बीही रहियुसि, ॿुधमि, मां सोचियुमि त यार ॾाढो ज़बरदस्त कलाम आहे कंहिंजो आहे। वरी भरिसां दरवाज़ो त खोलियुमि त मामा लालू वेठो, मामा तव्हां त खे त असां एक्टर सम्झंदा आहियूं, पर अॼु तव्हांजो नओं चहिरो बि नज़र अची वियो। अॼु बि थी वञे थोरो, जेकर अॼु बि जेकर मिठी ईद आहे को मिठो कलाम, उहो रंग अची वञे त न रहियो आहे आवाज़ या हा सही ॻाल्हि आहे, मज़ो ईअं ख़ुशी जो पोइ असां तव्हांखे मिठाई खाराईंदा, मिठो आवाज़ चवंदो मामा त मिठाई अॻु में खारायो, सुठो को ख़ुशी जो मुझे यादि अचे अलाह करे। इहो ईद जो चंड त न आया अॻो तव्हां गुनगुनाइणो न, उहो वरी थोरो मौक़े जी मुनासिबत। ईद जो मौक़ो आहे ऐं हिकिड़ो
गीत ठाहियो पोइ मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो हुनजे अस्थाई संचाई यादि आहे थल वाह यादि वाह 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 ईद जे निस्बत सां बसि अलाह साईं जोड़ियुनि खे आबाद करे अल्लाह करे कहीं जी भी जोड़ी न जुदा थे अल्लाह करे कहीं जी भी जोड़ी न जुदा थे आजाद हुजे इश्क कहीं खान पूछा थे अल्लाह करे कहीं जी भी जोड़ी न जुदा थे ये तो दुआ ॾिनी आहे वॾी महिरबानी सोचुमि पे मामा खे ॿुधी त अलाह करे कंहिंखे पुछारे पर हुन मिट माइट त पुछंदा नी तव्हां खां जेको इश्क साईं ॻाल्हि त भई ठीकु आहे त आज़ाद हुजे इश्क उहो आहे पर हुन मिट माइट उनजो मिसरो यादि अची वियो आहे त दुनिया जी ही तख़लीक़ न झूंगार झूंगार मथे सुराने दुनिया जी ही तख़लीक़ हिन दुनिया जी ही तख़लीक़ इन इश्क कई आहे वाह वाह दुनिया जी ही तख़लीक़ इन इश्क कई आहे समझे न करे ॾोह न अहिड़ी का ख़ता थिए आज़ाद हुजे इश्क कंहिंखां न पुछा ज़बरदस्त सर तव्हां जीअं शाइरी कंदा रहो था कॾहिं तव्हांखे अहिड़ो मूमेंट यादि हुजे जेके तव्हां अहिड़ी सिटिंग हुजे का अहिड़ी जॻह ते तव्हां वेठा हुजो ऐं अॼु ताणी तव्हांखे उहो मूमेंट यादि हुजे त उहा तव्हांजी सिट उहा तव्हांजी जेका शाइरी आहे तव्हांजी बहितरीनु शाइरी रही हुजे परफेक्ट मूमेंट जीअं चइजे तव्हां हुनखे न मां वरी सुवाल मतिलबु तव्हांजी का अहिड़ी का प्लेस जीअं तव्हां US में बि रहो था सिंध में बि रहो था ख़ासि जॻह ख़ासि अहिड़ी का जॻह अणविसरंदड़ वाक़ियो जंहिंमें अणविसरंदड़ शाइरी या अणविसरंदड़ प्लेस शाइरी त ॿुधायो मां तव्हांखे त रब करीम जा एॾा थोरा आहिनि जो जंहिंजो मां शायदि लाइक़ु बि न हुजां पर उनजा वॾा थोरा आहिनि हाणे त हीअ सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं इन में वरी इहो शॉर्टकट मिली वियो आहे त जेको लिखे माण्हू सिधो हिन ते मोबाइल ते त तमामु घणो मोहबतुनि सां ॿुधनि था माण्हू चाहिनि था ऐं एतिरो चाहियो वियो आहे एतिरो ॿुधो वियो आहे जंहिंजो को अंत कोन्हे हिकिड़ी घड़ी हुजे त मां हुनखे यादि कयां ऐं बेमिसाल मोहबतूं जंहिंजो शायदि मिसाल न मिले उहो मां वर्जाए नथो चाहियां पर बेअंत आहिनि तव्हांजा सर फॉलोवर्स बि तमामु घणा आहिनि जीअं इंटरनेट ते असां मां उन्हनि जो फॉलोवर आहे उहे न हुजे त मां काॾो असांजा जेके असांखे मिलंदा आहिनि त उहे बि इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि त शेरो शाइरी सां रिलेटेड हुजनि त उहे ज़रूरु तव्हांजो ज़िक्र ज़रूरु कंदा आहिनि सो अहिड़ा खोड़ मां ॾिसो तव्हांजी ॻाल्हि हिकिड़ी सवे घड़ियूं यादि थियूं ऐं उन में मां हिकु ॿ UK में इंग्लैंड में मुशाइरो आहे ह्यूस्टन में त रहां थो हुते दुबई में ईअं खोड़ अॻे सिंगापुर वेंदो हुउसि हुते हिकिड़ी एसोसिएशन हुई हुते त हाणे उहे सभु लम्हा यादगार आहिनि जॾहिं कोई हमतना गोश थी ॿुधे थो ऐं उनखे सम्झे थो ऐं उनजो जवाबु ॾिए थो त मुंहिंजे लाइ सभु घड़ियूं यादगार घड़ियूं मतिलबु तव्हां लाइफ जे हर मूमेंट खे पंहिंजो परफेक्ट मूमेंट ठाहे छॾियो कोशिशि कंदो सर हेॾा तव्हांजा फॉलोवर्स एॾी तव्हांजी इज़त माशाल्लाह पूरी दुनिया में पोइ इहा आजिज़ी ऐं निवड़त इहो कीअं बरक़रार रखंदा आहियो ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां अॼु बि ऐं सुभाणे बि मूंखां पोइ बि जेको नस्ल ईंदो मां तारीफ़ कंदो ऐं तव्हां बि जेकॾहिं इंसान अहिड़ा खोड़ मिसाल तारीख़ में भरियल आहिनि तव्हां ॾात धणी आहियो मिसाल तव्हां अचणु सवे लखे माण्हू तव्हांजे ड्रामनि खे तव्हांजे सभिनी शयुनि खे चाहिनि था ऐं अहिड़ा वाक़िया आहिनि त ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे चाहींदड़ खे सही रिस्पॉन्स जवाबु नथा ॾियो
ऐं उनजो क़दुरु नथा कयो छो त उहे आहिनि त तव्हां असीं आहियूं न। हा बिल्कुलु सही ॻाल्हि त इहो जॾहिं ज़हन में हुजे त हीअ जेके बि आहिनि जेके माण्हू उनखे इहे परिस्तार त पंहिंजी जाइ ते, पर इन्हनि जे दम ख़म सां उहो शाहकार माण्हू जेको बि आहे दुनिया जो आउट स्टैंड जेको आहे उहो उन जे दम सां आहे। उहो हिकिड़ो बि माण्हू जेको चाहे थो कंहिंखे उहो मान उहो थो ॾे, उहो न हुजे त केरु ॿुधंदो कंहिं। तंहिंजे करे हमेशह ज़हन में इहा शइ रखणु खपे। ऐं इन खां सवाइ जेको आहे न किरदारु थो जुड़े ऐं पोइ सिटूं बेमाना थियूं रहिजी वञनि। 100% जेकॾहिं आउं शाइरु आहियां सिटूं बेमाना आहिनि जेकॾहिं किरदारु न आहे इंसान सां गॾु, ऐं उहो किरदारु बि जुड़तूं न हथरादूं न ज़हन में वेठल हुजे त मां जंहिं ॿोलीअ जो जंहिंखे ॿोलीअ जा हमअसर आहिनि ही किरोड़े माण्हू ॿुधनि था, उन्हनि जो ई थोरो आहे जो उहो मान मर्तबा ॾेई मुंहिंजी ॿोलीअ खे सम्झनि था। पर उहो आहे त उन उस्तादनि खां पोइ इन सॼी पंहिंजी क़ौम जो थोरो जो उहे वेही एॾो ॿुधी ऐं दाद ॾियनि था जेको बि ॾियनि था। ऐं उन्हनि जो अहसानु आहे त जॾहिं इहे सभु शयूं ज़हन में वेठल हुजनि, सोचुनि में ई वेठल हुजनि, तॾहिं माण्हू खे उहो जेको आहे मान मर्तबो मिले थो। ऐं जेकॾहिं माण्हू इहो सोचे थो त ठहियो हाणे आउं जेको बि आहियां त हीअ त हुनजो कमु आहे मूंखे पसंदि करणु, ईअं न आहे। त इन नफ़ीस शयुनि खे सोचण जो आहे। नंढड़ी साईं जी ॻाल्हि खे अॻिते वधायां त मंज़ूर सखीराणी साईं उस्ताद बुखारी असांजो स्कूल आहे। जी हा भाई, बिल्कुलु बिल्कुलु बुनियादी स्कूल आहे नंढपण जो उस्ताद बुखारी। जेको शाइर आहे या जेको राइटर आहे जेको कहाणियूं लिखे थो या जेको शाइरी करे थो, उहे जेके पाण लफ़्ज़ जोड़े थो न, उहे जेकॾहिं हुन लफ़्ज़नि जो पाण पाबंद न आहे त पोइ उहो फिक्शन आहे, कूड़ आहे। बिल्कुलु उनखे इज़ात न मिलंदी। उहा हिन समाज में रहण जे लाइ उनखे ओहिड़ो थियणो पवंदो, पाण जेको लिखे थो पाण हुजे ताकी माण्हू महसूसु कंदो त वाक़ई साईं ईअं आहे, तॾहिं माण्हू इज़त करे थो। साईं खे यादि हूंदो त उस्ताद बुखारी दादू डिग्री कॉलेज जो प्रोफेसर माण्हू आहे न, त उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज जो नालो आहे, उस्ताद बुखारी नाले सां कॉलेज आहे। पर उन ज़माने में साईं खे ख़बर आहे त पाण ख़ुशहाल माण्हू आहे, पोइ बि साइकिल ते घुमंदो हो। ज़बरदस्त। ऐं रोड जे हिन कपर ते जेकॾहिं आउं वेंदो हुउमि, छो त मूंखे बुनियाद नंढपण में हीअ त ऐं पोइ आयो आहियां एक्टिंग में, ऐं आवाज़ जो ख़राबु बराबु थियण साईं जो नकल हरकत करणु, गले खे उन पासे इस्तेमालु करणु। पोइ 99 मंज़ूर सखीराणी साहब मूंखे चवंदो यार थियो छा आहे भला, साल हिकिड़ी महिनत कंदे वापसि। मूं चवंदो आहियां हेॾे आहियां बसि, छो जो मूंखे ताज़ो जल्द दाद मिलियो न, जेको स्टेज वारो कॉमेडी वारो लिखण वारो, मूंखे जो तकिड़ो दाद मिली वियो त मुंहिंजो ठीकु आहे हिन पासे थो वञा। पोइ मां मूसीक़ी जे पासे हालांकि मां रहियो आहियां ॾाढो हिन मूसीक़ी जे हवाले सां तमामु वेझो रहिया। मूं बुखारी साईं जी ॻाल्हि कई आहे त बुखारी साईं उहो माण्हू हूंदो जो रोड जे हिन सेकंड रोड ते हिन पासे पाण साइकिल ते वञनि पिया, ऐं जेकॾहिं आउं हिन पासे वञा पियो थो त मूंखे सॾु करे चवंदो उहा भावना न पाण साइकिल ते लही बीहंदो, ऐं रोड क्रॉस जेसि ताणी कयां त 2 क़दम साइकिल खे पाण अॻिते वधाए अची ओर ते, ऐं चवंदो बाबा हिकिड़ो सिटूं ज़हन ते तरी आयूं न, हलूं था पंध। पोइ साईं ख़ुदा जो कसम पंध हले, पोइ हुनखे तरन्नुम में माना उन कंपोज़िशन एहसास आहे न, एहसास जेकॾहिं एहसास अंदर में न आहे ऐं उन एहसास खे जेकॾहिं माण्हू जेको पाण सां वजूद में शामिलु नथो करे उहो बेमाना आहे। ऐं उहो एहसास ई आहे जेको माण्हू खे ॿियनि खां अलॻि करे थो बीहे पियो। तंहिंजे करे इन शयुनि जो ख़्यालु रखिणो आहे। अॻे जूं मोहबतूं, अॻे जो प्यार, अॻे जूं सचायूं ॾिसो अॼु ॾींहं ताईं उहे ई माण्हू आहिनि त उहे हलनि पियूं, उहा मोहबत हले पई। हा भाई हिकु नंढड़ी ॻाल्हि आहे त नंढे हूंदे तव्हां ईद जे लाइ तयारु कंहिंजे लाइ थींदा हुआ ऐं हाणे ईद में तयारु तव्हां कंहिंजे लाइ थींदा आहियो? हाणे त साहिरा घर में न पहिरियों बि तव्हां उन्हनि लाइ तयारु थिया, हाणे उन्हनि लाइ तयारु? पहिरीं ज़ाहिर पहिरीं मुक़ाबिलो कंदा हुआसीं। अच्छा, तव्हांजूं सहेलियुनि सां? मुंहिंजी सहेलियुनि सां त भई हाणे हीअ मूंखां वधीक सुठी न थिए, ऐं वधीक थियां, अॻे मुक़ाबिलो हूंदो हो। पोइ खटंदो केरु? मूंखे त लॻे थो तव्हां खटंदा हूंदो। हा बिल्कुलु। अच्छा, थैंक यू सो मच सर।
तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, ज़ीनत थिया तव्हां असांजे प्रोग्राम में, ऐं तमामु ख़ुशी थी तव्हां सां कचहरी करे। मुंहिंजो त फस्ट टाइम तव्हां सां इंटरेक्शन रहियो आहे कचहरी जो, त हुन में ॾाढो सुठो बि लॻो। तव्हांजी मोहबत आहे। थैंक यू सो मच आपा, तव्हां बि असांजे प्रोग्राम में आयो, टाइम न्यूज़ खे तव्हां टाइम ॾिनो, ऐं टाइम न्यूज़ खे तव्हां टाइम ॾिनो आहे। हूअं त मूंखे शाइरी न ईंदी आहे, पर शाह साहिब जो हिकिड़ो शेर मां ज़रूरु चवंदुमि, जो शाइर असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां हुन में का ग़लती न कयां। ततीअ थधीअ का कान्हे वेल वेहण जी, मतां थी हूंदा त पेर न लही पेरीअ जो। त सर सही थैंक यू सो मच मामा लालू, तव्हां त तमामु सुठा आर्टिस्ट रहिया आहियो ऐं कमु बि तमामु सुठो करे रहिया आहियो। तव्हां हिते आयो, असांजे टाइम न्यूज़ में तव्हां टाइम ॾिनो, ऐं ॾाढी ख़ुशी थी। ॾाढी सुठी ईद गुज़री रही आहे, ऐं यकीनन जेको आफ्टर शो बि ईद गुज़रंदी उहो मां तव्हां खां ज़रूरु ईद ई वठंदुमि। सर तबस्सुम साहिब खां बि ज़रूरु मां ईद ई वठंदुमि, तव्हां खां बि वठंदुमि। तबस्सुम साहब खां हिकिड़ो शेर सर मोकिलाणी वारो कोई शेर ज़बरदस्त क़िस्म जो त वींदे वींदे गुलाब ॾींदी वई। वाह वाह वाह। छो त हाणे संजीदा ईद जो ॾींहुं आहे। वींदे वींदे गुलाब ॾींदी वई, सोच जो नओं शराब ॾींदी वई। ऐं मां हेॾे हथु ॾेई पोइ थो ॿुधायां इहो जेको हाणे मिसरो ॿुधायां थो। हुन निहारे चकियो मथे चप खे, हुन निहारे मथे चप खे, बीठलनि खे हिसाब ॾींदी वई। वींदे वींदे गुलाब ॾींदी वई, कोरीअ मलमल ते छेंभ अजरक जी, कोरीअ मलमल ते छेंभ अजरक जी, ख़ाली नेणनि में ख़्वाब ॾींदी वई। मेले में बीठो हो त तबस्सुम खे को कहाणी किताब ॾींदी इहा मुंहिंजे तरफ़ां आपा नसीर नाज़ खे डेडिकेट था कनि। थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जो तव्हां शो में आया ऐं असांखे एज़ाज़ बख़्शियो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह निगहबान सभिनी जो।